अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? उमेदु आहे त तव्हां सभु सुठा हूंदा, ख़ैर ख़ैरियत सां हूंदा ऐं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा हूंदा। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजी सेलिब्रेशन्स स्टार्ट थी वियूं आहिनि ऐं एकता जो ॾिहाड़ो जेको आहे इंशाअल्लाह असां तव्हां सभिनीनि सां गॾु सेलिब्रेट कंदासीं। प्रेस क्लब बि ईंदासीं, रिलीज़ बि कढंदासीं, तव्हां सां बि मुलाक़ात कंदासीं। ऐं तव्हांजी तयारियूं छा आहिनि? तव्हां त जेको आहे कल्ह बि मूंखे न ॿुधायो ऐं मां उमेदु करियां थी त अॼु तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल कंदा ऐं असांजे गेस्ट सां बि ॻाल्हाईंदा, असांजी जेका सिंगर आहे उन्हनि खे फरमाइशूं बि कंदा, शोबी भाई सां बि ॻाल्हाईंदा ऐं पंहिंजी तयारियुनि जे हवाले सां असांखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि। छो त हिन ॾींहं ते असां जेको हीउ ॾींहुं सेलिब्रेट कंदा आहियूं पंहिंजी ईद जा ई सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं मां कल्ह बि जीअं ॻाल्हि कई हुई त हीउ जेको सकाफ़ती ॾिहाड़ो आहे सिर्फ़ु 4 डिसंबर न, हर ॾींहं जो आहे। छो त हीअ ज़िमेदारी आहे असांजी। सिंध असांजी अमड़ आहे, हिन जो ख़्यालु रखणु, पंहिंजी सकाफ़त जो ख़्यालु रखणु, पंहिंजी ॿोली जो ख़्यालु रखणु, पंहिंजे मारवड़नि जो ख़्यालु रखणु, इहा असांजी ज़िमेदारी आहे। हर इंसान जी, हर शहरी जी इहा ज़िमेदारी आहे जेको हिन सिंध अमड़ ते रहे थो। इहो असांजे मथां वॾो कर्ज़ु आहे त असां हिन जी हिफ़ाज़त कयूं। स्पेशली अॼु मां पंहिंजी सिंधी ॿोलीअ जे लाइ ॻाल्हाइणु चाहींदसि, छो त असांजी सिंधी मिठड़ी ॿोली आहे जेको आहिस्ता आहिस्ता मूंखे फील थींदो आहे त जेके कराची में जेके रहनि था या कराची खां ॿाहिरि किथे बि रहनि था, हू थोरो जेका उन्हनि जी न्यू जनरेशन जेका अची रही आहे या परवान चढ़ी रही आहे या ईंदड़ जेका उन्हनि जी नस्ल आहे, उन्हनि मां इहा शइ निकिरंदी थी वञे। हू पंहिंजी सिंधी ॿोली जी जाइ ते हू ॿियूं ॿोलियूं बि असांजी पंहिंजियूं ई आहिनि, पर जेका पंहिंजी सिंधी ॿोली आहे तव्हां पंहिंजे ॿारनि खे स्पेशली उहा सेखारियो। भली तव्हां उर्दू ॻाल्हायो था, अंग्रेज़ी ॻाल्हायो था, काई बि लैंग्वेज ॻाल्हायो था, पर तव्हां पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॿोली लाज़मी सेखारियो। हिकिड़ो त असांजे स्कूल्स में स्पेशली कराची में या कराची खां ॿाहिरि बि मूंखे ॿुधण में अचे थो त सिंधी नथी पढ़ाई वञे ऐं इहो ॾाढो असांजे मतिलबु मुआशिरे जे अंदरि हिकिड़ो ख़ाल अची वियो आहे ऐं इन जे बारे में बि मां अॼु ॻाल्हाईंदसि। असां सां गॾु जेके हिन ॿ अकेडमीज़ वेठियूं आहिनि ऐं माशाअल्लाह ॿई पंहिंजी पंहिंजी जाइ ते तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि ऐं तमामु घणी नॉलेज आहे ॿिन्ही वटि। मां बिल्कुलु बि पंहिंजो पाण खे इन क़ाबिल नथी सम्झां त मां हुननि खे कुझु चवां या हुननि खां कुझु अहिड़ी का ॻाल्हि कयां, को सुवालु कयां, छो त हू सुवालनि सां पाण भरियलु आहिनि ऐं जवाबनि सां बि भरियलु आहिनि। सो थोरी देरि में मां तव्हांखे ॿुधायां थी त असां सां गॾु हिते केरु केरु मौजूदु आहे। सभिनि खां पहिरियां मां शोबी भाई खे सलाम करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम शोबी भाई। अस्सलाम वालेकुम किरण। और कोई शक नहीं जी, सकाफ़त की आपने बात की, मुझे बड़ा, मैंने पहले भी कल भी ये कहा था, हम सेलिब्रेट कर रहे हैं एकता डे को, दिन को, और बिल्कुल सही कहा आपने कि ये सिर्फ़ एक 4 दिसंबर की बात नहीं है। लेकिन उस दिन मैं व्यूवर्स को एक बात बता दूं कि हमारी बड़ी अच्छी एक ट्रांसमिशन है, वो ज़रूर देखिएगा। ये कहने में मुझे बड़ा मज़ा आता है कि आदमी जब पूछता है किसी से कि भाई आप कौन हैं, तो मुझे ज़्यादा मज़ा उस बात में आता है कि मैं ये कहूँ कि जी मैं एक बल्तिस्तानी शख्स हूँ, मैं एक गिलगिती हूँ, जबकि मैं रहता यहीं हूँ। मेरे जो बाबा थे वो माइग्रेट करके 87 में कराची आ गए थे। तो अब मुझे बहुत मज़ा ये आता है, ये सब मेहरबानी सबसे पहले मेरे इदारे की है, आप लोगों की है, आपके प्यार की है। जब कोई मुझसे पूछता है शोबी भाई तहाँ सिंधी आहे, तो मैं बोलता आऊँ सिंधी आहे अल्हम्दुलिल्लाह। तो मुझे बड़ा अच्छा लगता है और इसमें कोई शक नहीं, सकाफ़त, सिंधी, टोपी, अजरक, कुहाड़ी, पटको, ये सारी वो चीज़ें हैं जो हमारे सिंध की पहचान है। तो सलूट है मुझे, अपनी सलाम है सिंध धरती पे, और बड़ा फ़ख्र भी है कि मैं सिंध में रहता हूँ। ये है किरण, और अच्छा ही लगता है, ज़ाहिर है जैसा आपने कहा है। देखें कितना खूबसूरत लग रहा है हमारा ये सेट भी, अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह सां। ऐं हीउ जेको सेट असांजो तयारु कंदो आहे हर भेरा असांजो जेको डिज़ाइनर आहे मुनीब, मां उनखे बि जेको आहे सलाम पेश करणु चाहींदसि। ॾाढो मेहनती छोकिरो आहे, ॾाढी महिनत कंदो आहे। सॼी RBS जी जेका टीम आहे सभु मिली करे गॾिजी जेको आहे सेट ते कमु कंदा आहिनि, चाहे उहो अमानला हुजे, जुनेद हुजे, ND हुजे या अली अहमद हुजे, आबिद हुजे, सभु मिली करे, हसनैन आहे, मुनीब आहे, हिते सभु मिली करे गॾु कमु कंदा आहिनि।
सो ही हिकिड़ी टीम आहे। जॾहिं कोई अहिड़ो ओकेजन ईंदो आहे, काई बि अहिड़ी सुहिणी सुठी शइ असां सेलिब्रेट करणु वेहंदा आहियूं त सभु हिकु फैमिली मेंबर वांगुरु हिकु थी बीहंदा आहियूं। त अहिड़ा ॾींहं इंशाल्लाह असां ज़िंदगी रही त सेलिब्रेट कंदा रहंदासीं। पर ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजा मारवड़ा हींअर थोरी तकलीफ़ में आहिनि। सो इंशाल्लाह उहे जल्द अज़ जल्द हिन तकलीफ़ मां निकिरंदा। उहो ई असांजो स्लोगन आहे त वेड़ा वरी वसंदा, ख़ुशहाल थींदी सिंध। इंशाल्लाह जल्द ख़ुशहाल थींदी ऐं ख़ुशहाल आहे बि। असांजो फ़र्ज़ु आहे त हिन खे ख़ुशहाल रखूं ऐं अॻिते जे लाइ बि असां सोचूं त वरी ख़ुदा न ख़्वास्ता अहिड़ी का मुसीबत अचे बि थी, अलाह जी तरफ़ां अचे थी या इंसाननि जी तरफ़ां अचे थी, त असां उन जे लाइ मेंटली प्रिपेयर रहूं। हीउ जेको हिन वक़्तु जेको हादसो पेश आयो, शायदि असां मेंटली प्रिपेयर न हुयासीं, पर हाणे मां चवां थी त असांखे हर वक़्तु हर शइ जे लाइ मेंटली प्रिपेयर रहणो पवंदो। पंहिंजनि जे लाइ, पंहिंजे बच्चनि जे लाइ, पंहिंजी ईंदड़ नसल जे लाइ असांखे कमु करणो पवंदो। सो व्यूअर्स, मां तव्हांखे ॿुधायां थी त असां सां गॾु अॼु हिते मौजूदु आहिनि अल्ताफ़ असीम साहब, आर्कियोलॉजिस्ट आहिनि, अदीब आहिनि, पोइट बि आहिनि। उनखां अलावा असां सां गॾु आहिनि हिते मोहम्मद अली शेख साहब, एक्स वीसी सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी कराची, ऐं असांजी प्यारी भेण अनीना फिदा एज़ अ सिंगर हिते मौजूदु आहिनि। सो सभिनीनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, तव्हांजी महिरबानी। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अलाह जो तबियत ठीकु आहे शुक्र आहे। तव्हांजी? ॾाढो सुठो लॻो एकता ॾियारण जे सिलसिले में जो तव्हां शुरूआति कई आहे। जी जी ऐं ज़रूरत बि आहे एकता जी। जी जी ऐं बाक़ी त ॻाल्हियूं अॻिते थींदियूं। इंशाल्लाह। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। भलीकार थी कयां मां तव्हांखे वॾी बि। महिरबानी तव्हांजी, माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत सेट। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी कि तव्हां उनखे सिंध जी हर झलक हिन सेट में नज़र जी सर, जी सर, जी सर। अस्सलाम वालेकुम अनीना, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्लाह जा करम ऐं थैंक यू सो मच फॉर हैविंग मी हियर। ऐं माशाल्लाह अॼु त वरी सिंध मदरसतुल इस्लाम जी ॻाल्हि कयो त उहा बि हिकिड़ी मुंहिंजी बि पहचान आहे, छो जो मां उतां ई स्टार्ट कई पंहिंजी पढ़ाई। माशाल्लाह। सो मूंखे इहा बि ख़ुशी आहे त हुनजी हिकु ॻाल्हि थींदी। सो थैंक यू सो मच फॉर हैविंग मी। ज़बरदस्त ज़बरदस्त। मतिलबु त हिन जो मतिलबु आहे त अॼु प्रोग्राम ॾाढो सुठो थियण वारो आहे। इंशाल्लाह। सर, सभिनि खां पहिरियों मां तव्हां खां स्टार्ट करणु चाहींदसि। माशाल्लाह तव्हांजो जेको डिपार्टमेंट आहे, त पहिरियां त इन ते था अचूं त हिन ॾिहाड़े खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं असांजी सकाफ़त जे बारे में असांखे थोरो ॿुधायो, त उन खां पोइ वरी मां तव्हांजे डिपार्टमेंट ते थी अचां। असल में सकाफ़त हर माण्हू जी ज़िंदगी जो हिसो आहे। सकाफ़त खां सवाइ माण्हू जी ज़िंदगी आहे ई कोन। असां ईअं सम्झंदा आहियूं त शायदि यकतारो, चपड़ी, चंग, बीन, अजरक, टोपी सकाफ़त आहे। सकाफ़त अञा कुझु बि आहे। हीअ त असांजे सुञाणप जा निशान आहिनि। भई अजरक पातो, ख़बर पई हीअ एफिलिएशन आहे, इंक्लाइनेशन आहे, कीअं आहे। पर एक्चुअली छा आहे त असांजे घरनि में जेको साग ऐं पली पचे थो न, जेका जूअर जी मानी ऐं चांवरनि जी मानी ऐं बाजरी जी मानी ऐं साऊं जो भत पचे थो, उहा बि असांजी सकाफ़त आहे। असांजे घर में जेका रिली टुक जी ठहे थी पई, असां वटि जेका न्याणी जेका टोपी ठाहे थी भर्थ वारी, इहे हाणे उहो दैट इज़ वेरी मच कनेक्टेड विद द इकोनॉमी। सकाफ़त जो मेन तालुक़ु अथव असांजे इक़्तिसादियात सां, असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ सां, असांजे समाजियात सां। असां सिर्फ़ु हरू भरू जेकॾहिं चऊं अज़ीम क़ौम, क़दीम क़ौम वग़ैरह वग़ैरह वग़ैरह, उहा दैट इज़ एन अदर थिंग। पर अव्हां छा में रिच आहियो? तव्हां अज़ीम क़ौम, क़दीम क़ौम, तव्हां इन जी कंटिन्यूटी ॾिसो त सही न। इहो रूट जेका आहे इहा केसि ताईं थी वञे पई? इहा रूट तव्हांजी मुंहं जे दड़े ताईं वञे थी, ऐं उतां ई तव्हां इहे सभु रंग वरिता आहिनि। हीउ साॻियो ई अजरक मुंहुं वारो, इहे किंग प्रिंस जे कुल्हे ते पियो आहे, जेको 5000 साल पुराणो असां वटि जेको उतां स्टेच्यू असांखे मिलियो आहे। त हाणे असांजे मुंहं जे दड़े जे 5000 साल पुराणी पॉटरी ते जेके डाइंग केमिकल्स, जेके रंग इस्तेमालु थिया आहिनि, 6000 साल गुज़रण खां पोइ उहो रंग ख़तमु न थियो आहे। उहा साॻी तव्हांजे अजरक वारी कलर स्कीम तव्हांजे थांवनि ते आहे। डल रेड सिल्प आहे जेका, उहो त जेके तव्हां कलर्स मिलंदा। हाणे असांजी इहा कंटिन्यूटी आहे। असांजी लेगसी त हूंदी हूंदी आहे, पर कल्चर जी कंटिन्यूटी आहे। असां मुंहं जे दड़े मां मौसीक़ी जी ॻाल्हि कंदासीं त उते नगारा मिलिया आहिनि। उते हिकिड़ी सील मिली आहे, शरनायत वॼाए वेठो। बोणीलो हिकिड़ो अहिड़ो साज़ आहे मिटीअ जो, जेको अॼु बि असां वटि सिंध में माण्हू वॼाइनि था। त हीअ कंटिन्यूटी जेका आहे, असां सिर्फ़ु इन्हनि शयुनि खे न सम्झूं त हीअ असांजी सकाफ़त आहे, पर असांजे हथ जा हुनर, असांजो जेको लोक अदब आहे, जेको असांजो ओरल जेको लिटरेचर आहे, जेको किताबनि में न आहे,
असांजी उहा उनखे उहो ई त आहे जेको असांजे हिन सभिनी शयुनि खे ज़िंदा रखे थो अचे। सही। हाणे इन्हनि सभिनी शयुनि खे जॾहिं असां प्रमोट कंदासीं तॾहिं असां सम्झूं था त असां सकाफ़ती ॾियारनि खे या जेके इहे सकाफ़ती रंग आहिनि उनखे प्रॉपर अजागर ई तॾहिं करे सघंदासीं जॾहिं इन सभिनी फैक्टर्स ते असां फोकस कंदासीं। सुठी ॻाल्हि आहे, गुज़िरियल कुझु सालनि खां असां हीउ ॾियारु हिकिड़ो मल्हायूं था। असां इन में तव्हां ॾिसो न, मां अर्ज़ु कयो न इक़्तिसादियात ॻंढियल आहे। भई असां एकता ॾींहुं मल्हाइण था, हज़ारनि जे तइदाद में असां वटि रोज़ु अजरक खपनि था, हज़ारनि जी तइदाद में दुकानदार सिंधी टोपियूं खपाए थो, हज़ारनि जी तइदाद में असां वटि हथ जा हुनर जेके आहिनि उहे खपनि था। हाणे इहो आहे त सकाफ़त, पर असांजी इकनॉमी त केॾो रिलेटेड आहे। त हीअ सुठी ॻाल्हि आहे त इहा जेका थिए थी पई, ऐं अञा वधीक ॻाल्हियूं थींदियूं। साईं वारा इहे सभु वेठा आहिनि, मां इलाही वक़्तु थो वठां था। न सर, तव्हांखे इनवाइट ई इन करे कयो आहे जो अॼु असां मिली जुली करे सभु ॻाल्हियूं कयूं, पंहिंजी सकाफ़त ते ॻाल्हायूं ऐं पंहिंजे व्यूवर्स खे हिकिड़ो मैसेज कन्वे कयूं। बेसिकली हिते वेठा इन करे आहियूं त को हिकिड़ो सुठो मैसेज कन्वे कयूं। सर, तव्हां छा चवणु चाहींदो? मां इहो ई चवंदुमि, अदाजनि जेके ॻाल्हियूं कयूं बिल्कुलु तमामु सुठियूं। असल में सकाफ़त, कल्चर अंग्रेज़ी में चवंदा आहिनि, उन जा ॿ वॾा हिसा हूंदा आहिनि। हिक खे चइबो आहे टेंजिबल कल्चर ऐं हिक खे चइबो आहे इनटेंजिबल। टेंजिबल उहो जेको ज़ाहिर थो थिए न, जीअं तव्हांखे मुक़बरा था नज़र अचनि, जिते तव्हांखे हीअ जीअं रिली था तव्हां ठाहियो, अजरक था पिया ठाहियो, इहे उहे शयूं आहिनि जिन खे तव्हां हथ में खणी था सघो, ॾिसी सघो था, अखियुनि सां महसूसु करे था पिया सघो। हिकिड़ो इनटेंजिबल कल्चर आहे, रिवायतूं आहिनि। न्याणी अचे उथी बीह रहिबो, उन जे मथे ते अजरक विझिबो। हाणे इहो किथे कंहिं किताब में लिखियलु नाहे, लेकिन इहो सभु असांखे जनरेशन्स खां वठी इहे शयूं मिलियूं आहिनि कि हिन तरीक़े सां बिहेव कयो वेंदो। जेकॾहिं को ॿारु आहे उन सां कहिड़ो रवैयो रखियो वेंदो, वॾनि सां उहो ॿारु कीअं रवैयो रखंदो, इहो इनटेंजिबल कल्चर आहे। हाणे इहे असांजी सिंध जी वॾी ख़ुशकिस्मती आहे कि हीअ उहा ज़मीन आहे जिते 5000 साल घटि में घटि, ऐं अक्सर जेके आर्कियोलॉजिस्ट्स आहिनि ऐं जेके अथॉरिटीज़ आहिनि उहे चवंदा 8000 साल, के 9000 साल था चवनि। 9000 सालनि खां वठी कंटिन्यूटी सां का इंटरप्शन न आई आहे। यानी तव्हां अगरि यूरोप में वेंदव त उन जी तव्हांखे 2000 साल, 3000 साल, 4000 साल एसि ताईं तव्हांखे मिलंदी, रोमन एम्पायर, ग्रीक्स जेके शुरूआत थी। लेकिन उन्हनि वटि अॻु में हिकु उहो टाइम हुयो जॾहिं बर्फ़ ई बर्फ़ हुई, जंहिंमहिल हा उते ज़िंदगी न हुई। हिते असां उहो इवॉल्व कयो आहे, उहे सभु शयूं अॼु बि असां वटि उहे मौजूदु आहिनि। सिंधी ॿोली उन सकाफ़त जो वॾे में वॾो अहजान आहे न, कि उहा असांजी ॿोली आहे जेका सदियुनि खां वठी इवॉल्व थी आहे, उहा वधी आहे। उन्हीअ जी जेका सम्झो त वुसअत आहे उहा एतिरी पैदा थी चुकी आहे। उन में शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जहिड़ो शाइर जंहिंमें हुजे, जंहिं उन जे हिकु हिकु न सिर्फ़ु ख़िते खे ॻायो आहे, पर उहे दास्तानूं, यानी जेके हाणे तव्हां कल्चर जी जॾहिं ॻाल्हि था कयो, ॾिसो तव्हांखे छा थो ॿुधाए कि उते जेके शाह लतीफ़ औरतुनि जे हवाले सां 7 ई पंहिंजूं हीरोइन्स औरतूं थो खणे। यानी सिंधी समाज उन्हीअ ज़माने में बि, अॼु खां सदियूं अॻु में बि औरत खे एतिरी अहमियत ॾिए पियो। ऐं उन में ससी जो किरदारु हुजे, सुहिणीअ जो हुजे, इवन सुहिणीअ जे किरदार में तव्हां ॾिसो न उनखे केॾो लतीफ़ साईं ॻायो आहे। हाणे उहा सुहिणी, उनखे इंडिपेंडेंस जो अहसासु थो थिए त भली उहा अगरि कंहिंसां शादी बि हुनजी कराई वई आहे ज़बरदस्ती बि, तॾहिं बि हुनखे हक़ आहे त हू पंहिंजी पसंदि जी ज़िंदगी पंहिंजे पसंदि जे माण्हूअ खे पसंदि करे सघे। इहा असांजी सकाफ़त आहे। वक़्त सां गॾु इहो ज़रूरु थियो आहे त डिस्टॉर्ट थी आहे। हाणे उन में ॿिया जेके कल्चर्स आया आहिनि मुख़्तलिफ़ जॻहुनि खां, छो त सिंध सॼी तारीख़ में यतीम खानो थी रही आहे कि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू ॾुतड़िजी ईंदा आहिनि त हितां जा माण्हू महिमान नवाज़ रहिया आहिनि, उन्हनि सभिनी खे आदर भाव कंदा रहिया आहिनि, उन्हनि खे एब्ज़ॉर्ब कंदा रहिया आहिनि। त नतीजे में उन्हनि जी जेका कल्चर आहे उहो डिस्टॉर्ट थियो आहे। हीउ जेको क़दम तव्हांखे KTN खे मुबारक आहे कि हीउ जेको तव्हां क़दम शुरू करायो, उन्हीअ जीअं रिजुविनेट करे छॾियो उन सॼे कॉन्सेप्ट। अॼु वरी ॿीहर जेको सिंध जो माण्हू आहे उहो पंहिंजी आइडेंटिटी, जेका हुनजी कल्चरल आइडेंटिटी आहे, उन्हीअ खे न सिर्फ़ु उन वापसि एक्सप्लोर कयो आहे कि छा छा हुई, बल्कि उनखे ओन थो करे। उन्हीअ जे करे अॼु उहा तव्हांजी आइडेंटिटी ॿीहर बहाल थी आहे। ऐं इहो मां सम्झां थो त तमामु वॾो कमु आहे
जेको तव्हांजे इदारे जे तरफ़ खां थियो बिल्कुलु आहे। सही ॻाल्हि आहे सर। ऐं ही न सिर्फ़ु सिंध में बल्कि सॼी दुनिया में सेलिब्रेट कयो थो वञे। जिथे जिथे बि असांजा सिंधी भाउ भेण वसियल आहिनि, भले सिंधी न बि आहिनि, कंहिं बि लैंग्वेज जा इंसान उते रहनि था, ख़ुशी सां सेलिब्रेट था कनि पिया। जेके बि कम्यूनिटीज़ मिली जुली करे रहनि थियूं, ही हिन ॾींहं खे ओन कनि थियूं ऐं चवनि था त ही असांजो पंहिंजो ॾिहाड़ो आहे। भई जॾहिं असां हर कम्यूनिटी सां गॾु उन्हनि जो ओकेजन सेलिब्रेट कंदा आहियूं त हू असांजो बि ही ॾींहुं सुठे तरीक़े सां, प्यार सां, मोहबत सां सेलिब्रेट कनि था। सो असां सां गॾु अनीना बि आहे। अनीना, तव्हांजो छा चवणु आहे? तव्हां त माशाल्लाह पाण सिंगर आहियो, अलाह साईं तव्हांखे एॾी प्यारी आवाज़ ॾिनी आहे, तव्हां एॾनि एॾनि माशाल्लाह वॾनि वॾनि शाइरनि खे ॻायो बि आहे। तव्हांजो छा फीलिंग्स आहिनि? किरण, पहिरियां त सिंध जी जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे त हिकिड़ो जज़्बो, हिकिड़ो उहो असां हर सिंधीअ में या हर जेको बि सिंध सां रिलेट आहे, जेको पंहिंजे पाण खे हिन धरतीअ सां मुंसलिक रखे थो, उहो उन ते फ़ख़्रु महसूसु कंदो आहे। ईअं मुंहिंजी बि फीलिंग्स आहिनि। ऐं सिंध जेको आहे सो हमेशह साईं जीअं चयो त असां जज़्ब कयो आहे पाण में। असां कॾहिं बि ऑफेंसिव न रहिया आहियूं, हमेशह डिफेंसिव रहिया आहियूं। त असां में उहो लड़ाई झगड़ा इहो त आहिनि कोन। साज़ ऐं शाइरियूं, प्यार ऐं मोहबत, ऐं असांजा किताब कुतुबखाना, असांजा इहे जेके असांजो लिटरेचर आहे उहो सॼी दुनिया में मशहूरु आहे। असांजा शाइरियूं असांजी सॼी दुनिया में मशहूरु आहिनि, असांजा पोइट्स मशहूरु आहिनि। इन खां अलावा इहे जेको हिन KTN जे तवसुत सां जेको सॼी दुनिया में असांखे हिकिड़ी सुञाण मिली, जेको असां पाण बि आहिस्ता आहिस्ता ख़तमु पिया कंदा वञूं, या असांखे ख़बर कान हुई त असां अजरक पाए कीअं असांखे मॉल में वञूं, अजीब पियो लॻंदो हुयो। पर हाणे इन ॻाल्हि खे माण्हू प्राउड फील करे पाईंदा आहिनि त असांजो पंहिंजो कल्चर आहे, ओन कंदा आहिनि। ही हिकिड़ो वॾो क़दम जेको आहे सो हिननि KTN वारनि खयो ऐं उन्हनि खे इन ॻाल्हि जी जस बि इहो लहणनि। सो उहो उते जेको मां हर मुल्क में माशाल्लाह परफॉर्म बि कंदी आहियां, उते पंजाबी हुजनि या कंहिं ॿिए कम्यूनिटी सां, उहे ज़रूरु असांखे चवंदा आहिनि त जॾहिं बि तव्हां सिंध मां अचो त असांजे लाइ एटलीस्ट अजरक ज़रूरु खणी अचो। सो असांजो अधु त लगेज असांजो अजरकनि में वेंदो आहे। जेके बि माण्हू हिनखे ॾाढी इज़त ॾींदा आहिनि। ऐं हीअ वरी असांजी जनरेशन्स में वञे थो, इहो त असांखे मूंखे हाणे घणो फ़ख़्रु थींदो आहे त माण्हू इहो फील कोन कंदा आहिनि त यार असां सिंधी आहियूं। पहिरियां लॻंदो हुयो त माण्हू फील कंदा हुया त असां सिंधी आहियूं ऐं इन ॻाल्हि खे लिकायूं। हाणे इन ॻाल्हि खे फ़ख़्रिया चयो वेंदो आहे त असां सिंधी आहियूं। अजरक जी ॻाल्हि आई आहे त मां सम्झां थो एप्रोप्रिएट आहे त अजरक जेको आहे दुनिया जो वाहिद मल्टी डायमेंशनल कपिड़ो आहे। मल्टी डायमेंशन इन लाइ त हिन जी जेका कलर स्कीम आहे न, डल रेड, सिल्वर, वाइट, ब्लू, यू कैन वियर इट इन एवरी सीज़न। ठीकु आहे। हिन में हिन जी कलर स्कीम जेका आहे उहा हर मौसम मुताबिक़ आहे। ऐं ॿियो हिनखे मर्द बि पाए थो, हिनखे औरत बि पाए थी, हिनखे कुंवार बि पाए थी, हिनखे घोट बि पाए थो। सर असांजे हर ओकेजन ते हुजे, ख़ुशी हुजे, गमी हुजे, ही अजरक असांजी। हा, असां पटको ॿधूं, असां हिनखे लोई करे पायूं, त दुनिया में अहिड़ो मल्टी डायमेंशन ॿी किथे बि कोन्हे। त इन जी इम्पोर्टेंस इन जे करे बि आहे त हिन जी जेका कलर स्कीम आहे, हिन जी मैन्युफैक्चरिंग या हिन जो जेको आइडिया, क्रिएटिविटी जो आइडिया जेको आहे उहो कमाल जो आइडिया आहे। त उन में कलर स्कीम्स जेके हाणे त असां मशीन मेड अजरक था ठाहियूं न। मिसाल जी ॻाल्हि, जॾहिं हथ सां बि सालनि जा साल माण्हुनि जेके ठाहिया आहिनि ऐं जेके महिनतूं कयूं आहिनि, उन्हनि जो त वरी अञा बि वॾो हिकिड़ो कमाल हो त कीअं स्लो प्रोसेस मां इन अजरक जी प्रोसेस ई इलाही घणी आहे। कपिड़े जो हिकिड़ी मतिलबु शायदि का डिज़ाइन अप्रूव थिए पई, अलाए छा कुझु ईअं ई हुयो। मां त इहो ॿुधो आहे, पोइ अलाए सही ॿुधो आहे। अगरि हीउ कपिड़ो अजरक जी ॻाल्हि कयो, तव्हां हिनखे भली घणे अरसे ताईं 10 सालनि खां पोइ बि खणो त बि हिन जो कलर त अनीना, हिन ख़ुशी जे मौक़े ते तव्हां छा रेडी कयो आहे असांजे व्यूअर्स जे लाइ? माशाल्लाह असांजा मारूअड़ा ॾुख में त आहिनि, पर असांखे इहो बि यकीन आहे त उहो वक़्तु ईंदो जेको असांजा उहो पंहिंजे पेरनि ते बीहंदा ऐं ख़ुशहाली ईंदी। इन ई सिलसिले में हिकिड़ो ज़बरदस्त तव्हांखे हिकिड़ो सिंध जो राग आहे लोड़ाऊ, साईं भिटाई साईं जो।
मुंहिंजे मारन जा शल वसन वेढ़ा मुंहिंजे सांगिन जा शल वसन वेढ़ा शल वसन वेढ़ा शल वसन वेढ़ा मुर्गन मारुवड़ा मुंहिंजे सांगिन जा शल वसन वेढ़ा मुंहिंजे सांगिन जा शल वसन वेढ़ा हिक थी हलन था हिक सां ठहन था ओ हिक थी हलन था हिक सां ठहन था हिक थी हलन था हिक सां ठहन था सुहिणा लगन था सुहिणा लगन था साथी सांगियड़ा मुंहिंजे मारन जा शल वसन वेढ़ा मुंहिंजे सांगिन जा शल वसन वेढ़ा शल वसन वेढ़ा शल वसन वेढ़ा मुर्गन मारुवड़ा मुंहिंजे सांगिन जा शल वसन वेढ़ा मुंहिंजे मारन जा शल वसन वेढ़ा वहदत आवाई सूफी सच्चाई ओ वहदत आवाई सूफी सच्चाई वहदत आवाई सूफी सच्चाई बोड़न था भी आई सच्चा सूफी अड़ा मुंहिंजे मारन जा शल वसन वेढ़ा मुंहिंजे सांगिन जा शल वसन वेढ़ा शल वसन वेढ़ा शल वसन वेढ़ा मुर्गन मारुवड़ा मुंहिंजे मारन जा शल वसन वेढ़ा मुंहिंजे सांगिन जा शल वसन वेढ़ा वाह 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 माशाअल्लाह ॾाढो प्यारो कलाम ऐं माशाअल्लाह so much इहो कलाम त पंहिंजी जाइ ते वेड़नि वसण जी दुआ त आहे ई आहे पर सरासर सूफ़ी रंग आहे छाकाणि त सूफ़ी जेके आहिनि उहे ॿियाईअ खे ॿोड़नि था ड्यूलिटी उन वटि न आहे हाइपोक्रेट न आहिनि उहे तंहिंजे करे हिन में उहो इज़हार आहे त असां उन्हनि वेड़नि जे वसण जी दुआऊं कयूं था जिते मुनाफ़िकी कान्हे का ख़ालिसतन मोहबत आहे बिल्कुल ही फ़क़ीर इमामदीन जो सूफ़ी इमामदीन जी शायरी आहे सो तमामु कमाल जी शायरी आहे अञा तव्हांखे ॿुधायूं पर म्यूज़िक शायदि बंदि थी वियो थोरो टेक्निकल इशू हिन में थी वियो पर ख़ैर आहे इट्स पार्ट ऑफ शो थींदो रहंदो आहे लाइव में इहे मज़ा हूंदा आहिनि कॾहिं कुझु मां जेकॾहिं इजाज़त ॾींदो त वेड़नि वसण वारी ॻाल्हि छाकाणि त हीउ स्लोगन आयो एकता जो त वेड़ा वरी वसंदा ऐं ख़ुशहाल थींदी सिंध त मां बि लास्ट वीक हिकिड़ो नज़म लिखियो जेको काविश में छपियो आहे ऐं उनजो उनवान हो मां उनवान आहे त वरी सिंध वसंदी वरी ईद थींदी सो असां जेका उमेद आहे जेको आथत आहे हिकिड़ो उहो असां पंहिंजनि माण्हुनि ऐं साॻीअड़नि खे ॾियण जी कोशिशि कई आहे त भई हीअ वक़्ती असांजूं मुसीबतूं मुश्किलूं असां ते आहिनि ज़रूरु पर असां पुर उमेद आहियूं मूं लिखियो आहे त वरी सिंध वसंदी वरी मेल मचंदा नई ईद थींदी नवां नींहं नचंदा वथाणनि ते वांगी वलर साण वरंदा ॾिसी पट साॻिया संदन नेण ठरंदा विसाणल चुल्हा ऐं वॾा मच ॿरंदा रिहाणियूं कहाणियूं नवां रंग रचंदा वरी सिंध वसंदी वरी मेल मचंदा
ही वक़्ती मायूसी आहे, छाकाणि त असांखे पंहिंजी मदद पाण, असां सिंध जे माण्हुनि हमेशह पंहिंजी मदद पाण कई आहे। असांखे हरभरो पिनण ते हिरायो वियो आहे, पर असांखे हमेशह ॾिसंदव न तारीख़ जे पतण ते उठ वांगुरु कुटिया आहियूं, पर असां हमेशह हिमत करे पंहिंजो पाण खे पाण ई सर्वाइव कयो। लिखियो हूंदो त हया शर्म वारियूं सुघड़ ऐं सियाणियूं, लजादार लाइक़ निमाणियूं नियाणियूं, मिसल मारीअ जे ही धरतीअ दयाणियूं, तिन्ही जे हथनि सां पलियूं साग पचंदा, वरी सिंध वसंदी वरी मेल मचंदा। जॾहिं छेक छेला चरण लाइ छॾींदा, तॾहिं लियार पेरूं ऐं पापड़ पटींदा, विंदुर लाइ वाॾण ऐं नोड़ियूं वटींदा, वठो जे ककर को त करे भेज भॼंदा, वरी सिंध वसंदी वरी मेल मचंदा। पुराणनि वसनि ते वरी वॻ चरंदा, गंवारनि जे गलणनि ते ॻोढ़ा न ॻणंदा, थी मानीअ गभई लाइ न मोहताज मरंदा, खणी जज़्ब जोलान झूंझार जचंदा, वरी सिंध वसंदी वरी मेल थींदा। ॾियाड़नि बटनि में घणो कुझु सिखियाऊं, ॾियाड़नि बटनि में घणो कुझु सिखियाऊं, परावनि पंहिंजनि खे परखे छॾिया, सॼण दुश्मननि जो फ़र्क़ु सम्झियाऊं, बुखुनि में भरम ऐं शर्म शान बचंदा, भली बुख भरम जी शर्म, हा बुखुनि में भरम ऐं शर्म शान बचंदा, वरी सिंध वसंदी वरी मेल मचंदा। चड़ा चंग चौधार हूंगार हकलूं, मिड़ी मुड़स मांझी मल्हाईंदा महलूं, अरड़ा नसंदा उतां जो आलूं, डमर ॾाढ वारनि जे आॾो न ॾकंदा, वरी सिंध वसंदी वरी मेल मचंदा, नई ईद थींदी नवानी। लफ़्ज़नि जा बि कमाल तव्हां वटि माशाअल्लाह ज़बरदस्त खज़ानो आहे सरवट खज़ानो। ॾाढो ॾुखियो अॼुकल्ह इहे अहिड़ा लफ़्ज़ या अहिड़ियूं शायरियूं ॿुधण में कई आहे त पंहिंजे उन पंहिंजो जेको ॿहिराड़ी जो असांजो रंग आहे उहो हिन में भरिजे, उहा ई मंज़र छॾिया। वधि में त ॾुखायल त उहो ई हो न, शहरनि में त माण्हू पंहिंजी ज़िंदगी ॿिए नमूने गुज़ारे पई, जेको वधि में त आफ़त सटियल हो उहो असांजो ॿहिराड़ी जो सादो सभु। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे सर। इन तरह सां तव्हां इहो ॿुधायो त एजुकेशन जे मामले में असां एतिरा पोइते छो आहियूं? राणी, उन जो बि बुनियादी तौर ते मां इहो ई सम्झंदो आहे त असांजो जेको कनेक्शन पंहिंजे कल्चर सां आहे, उनजो तालीम ऐं कल्चर जे विच में हिकु डिस्टॉर्शन पैदा थी आहे। मसलन मां तव्हांखे उनखे इन लिहाज़ खां ॿुधायां कि जीअं हाणे अॻु में असां ज़िक्र पिया कयोसीं इंटेंजिबल कल्चर जो, हाणे औरत जो मक़ाम, हाणे असांजो कल्चर छा थो ॿुधाए ऐं असांजी तालीम में उहो केतिरो रिफ्लेक्ट थो थिए। मसलन अगरि तव्हां सुरमारू ई था पढ़ो लतीफ़ साईंअ जो, याने उमिरि केतिरो बि ख़राबु हुजे लेकिन उहो मारूईअ ते ज़बरदस्ती नथो करे, उन सां निकाह ज़ोरीअ नथो विझे। याने हाणे इहो तव्हांखे कल्चर असांजो छा थो ॿुधाए कि हिकु औरत जी इहा इज़त आहे कि मर्द कंहिं बि सूरत में उनजे मथां ज़ुल्म ज़्यादती नथो करे। मोमल राणो में तव्हांखे इहो थो पियो ॿुधायो वञे कि मोमल खे पंहिंजे मुड़ुस खे सिलेक्ट करण जो अख़्तियार आहे, हिकु औरत खे, कि उहा पंहिंजी मर्ज़ी सां जेको हू करणु थी चाहे। अच्छा, असांजी एजुकेशन में अगरि इहे कहाणियूं, इहे कल्चरल एस्पेक्ट्स कवर थियनि, ॾिस कल्चर सिर्फ़ु रिली न आहे, कल्चर सिर्फ़ु अजरक न आहे, कल्चर तव्हांजी सदियुनि जूं जेके ट्रेडिशन्स आहिनि, जेके तव्हां जूं कहाणियूं आहिनि, उहे तव्हां जूं फोक स्टोरीज़, उहे तव्हांजो कल्चर आहे। हुननि मां अगरि इहे ई सबक़ जे सूरत में असांजे ॿारनि खे पहिरें दर्जे खां वठी इहो थो पढ़ायो वञे कि ही औरत जो मक़ाम आहे, ही हुनजी इज़त आहे, हे असांजी तहज़ीब आहे, हे असांजो कल्चर आहे कि हिन तरीक़े सां मर्द पंहिंजो किरदारु अदा कंदो आहे, औरत पंहिंजो किरदारु अदा कंदी आहे, वतन जे ख़ातिर कीअं क़ुर्बानियूं ॾिबियूं आहिनि। याने अच्छा, उहो टोटल असांजो थी वियो आहे डिस्कनेक्ट। हाणे जेका एजुकेशन आहे उहा हिकिड़ी खोखली एजुकेशन थी वई आहे न। उन खोखली एजुकेशन में ॿाहिरियूं कहाणियूं त आहिनि जेके प्राइवेट स्कूलनि में ॿार पढ़नि था पिया, हुननि खे यूरोप जी हिस्ट्री जी त सॼी ख़बर आहे, हुननि खे यूरोप जे अमेरिका जे शाइरनि जी, राइटर्स जी त ख़बर आहे, सिंगर्स जी ख़बर आहे, लेकिन असां वटि हाणे अधी जहिड़ा जेके अमल माणक हुजनि जेको एतिरो ख़ूबसूरत कलाम हिन ॻायो, हिननि जी ख़बर नाहे। लेकिन हाणे उते कहिड़ा ॻाइणा आहिनि, उते कहिड़ा जेके गुलूकार आहिनि, उन्हनि जी ख़बर आहे, छो त डिस्कनेक्ट आहे। याने असांजी उहो एजुकेशनल सिस्टम काश के उनखे रिफ्लेक्ट करे हा। तंहिंखां पोइ ॿोली जो जेको मामिलो थो अचे, हाणे मूंखे हिते ई अदा हिकिड़े ॿुधायो भई हाणे सरकारी तौर ते हिकु किताब थो छपजे, उन्हीअ में सिंधी अल्फ़ाबेट जो लफ़्ज़ आहे फे, फे फणी, फे फाहो, फे फिरणी। हाणे उहो फे ग़ाइबु आहे,
यानी हिकिड़ो किताब टेक्स्ट बुक जेको पढ़ाइण जे लाइ ॿारनि खे हुन में ईअं आहे जीअं कार जो हिकिड़ो फीथो ग़ाइबु करे छॾियो, मतिलबु हिकु हरफ़ जी हिकु हैसियत आहे न। हाणे उहो उतां इहो एतिरो इहो जंहिं किताब लिखियो, जंहिं छपरायो, जंहिं डिस्ट्रीब्यूट कयो, उन्हनि में कंहिंखे इहो अहसासु न थियो त केतिरी वॾी मीनिंग आहे। उहो हिकिड़ो तव्हां हरफ़ कढी छॾियो। तमामु तवजो तव्हां अहम नुक़्ते ते तरफ़ छिकाई आहे। असल में तव्हांखे सिंधी अल्फ़ाबेट जी ॻाल्हि कयूं था न, दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में हाणे उर्दू में तव्हां फे लिखंदो न, पे ऐं हे खे मिलाए फे लिखंदो, पर सिंधीअ में तव्हां वटि हिकिड़ो ख़ालिस हिकिड़ो वर्ड इहो आहे त फे खे 4 नुक़्ता फे जे मथां हिनखे कंप्लीट करे वठां। सो उन लिहाज़ खां इहे जेके शयूं असां वटि कोताहियूं थियनि थियूं, उन खां पोइ वरी जेको उस्ताद थो अचे पढ़ाइण जे लाइ, उहो उस्ताद पाण नीम खुआंदा। यानी हिन महिल त वरी हलो हिकु अवेयरनेस थी आहे त उन्हनि जूं टेस्ट वरितियूं थियूं पयूं वञनि, इम्तिहान वठी पोइ थी सिलेक्शन थिए। अॻु में जेके तव्हांजा 25 साल 30 साल 40 साल गुज़रिया आहिनि के भोतार जी सिफारिश ते उस्ताद खजंदो, जेको उते उनजो मुंशीगिरी जो कमु कंदो, स्कूल न पढ़ाईंदो। हाणे मां सरकारी स्कूल मां पढ़ियमि, नाज़ स्कूल खैरपुर जो सरकारी स्कूल, जिते ₹1 रुपयो फी हूंदी हुई महीने ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं, ब्रेक खां पोइ ब्रेक जो वक़्तु थियो आहे, पर इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे। मां चाहींदसि त एजुकेशन ते असां थोरो जेको आहे न इनखे हाईलाइट कयूं। जी व्यूअर्स, आई होप त तव्हां इंजॉय कंदा हूंदा। वक़्तु थियो ब्रेक जो, काले न वञिजो, जल्दी वापसि था अचो। भलीकार चवंदासीं तव्हांखे रंगनि भरी शाम में, ऐं जल्दी जल्दी सां असांखे कॉल कयो। तव्हांजी कॉल्स जो असांखे इंतज़ारु आहे। पंहिंजी तयारियुनि जे हवाले सां असांखे ॿुधायो त तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं करे रहिया आहियो, ऐं किथे किथे तव्हांजो इरादो आहे रैलीज़ में वञण जो, प्रेस क्लब अचण जो, ऐं छा कंदा तव्हां उन ॾींहुं, कीअं सेलिब्रेट कंदा, कहिड़ा कहिड़ा कपिड़ा तयारु कया आहिनि, तव्हां जल्दी सां असांखे ॿुधायो। त सर, जेका ॻाल्हि असांजी डिसकंटिन्यू थी वई हुई ब्रेक जे करे, त मां चाहींदसि तव्हां उनखे वरी सां त मां सिर्फ़ु इहो चवणु चाहींदुमि त एजुकेशन असांजो मुस्तक़बिल आहे, असांजो हाल इन्हीअ सां वाबस्तु आहे। असांजो कल्चर बि तॾहिं तरक़ी कंदो जॾहिं असांजो माण्हू तालीम सुठी हासिलु कंदो। सो हिन ते को कंप्रोमाइज़ न आहे करिणो। हाणे इन ते नेशनल काज़ जे वांगुरु जीअं तव्हां माशाअल्लाह अॻु में बि KTN हमेशह हिकिड़ो रोल अदा कयो आहे, कल्चर जे हवाले सां बि मुंहिंजी सजेशन तव्हांखे इहा हूंदी कि जीअं असांजो एजुकेशन जो हिकु मक़सदु खणी ऐं तव्हांजो ग्रुप अगरि अॻियां अचे थो पियो, ॾिसो स्कूलनि जी छा हालत आहे। हाणे तव्हां वञो अगरि असांजे बहिराड़ीअ जे स्कूलनि में ॾुख थो थिए। असां सरकारी स्कूलनि मां पढ़िया आहियूं। हाणे असीम साहिब ऐं मां असां इहा ई पे गुफ़्तगू कईसीं न, असां स्कूलनि जे करे अॼु असां जंहिं मक़ाम ते वेठा आहियूं उहो इहो हो त भई उहा तालीम असांखे मिली पए जंहिं तालीम जे ज़रिए असां पहुची सघियासीं। लेकिन अॼु खां पोइ जेको ॿारु आहे, अगरि उहो ग़रीब जो ॿारु आहे त माना उन जी तारीख़, उन जी जेका ज़िंदगी आहे उन में इहो लिखिजी वियो त उहो ग़रीब ई रहंदो। सो तालीम असांजो बुनियादी मक़सदु हुअणु खपे। बाक़ी पहचान तव्हांखे कल्चर थो ॾिए, ऐं जेको तव्हांखे फ्यूचर प्रॉस्पेक्ट थो पियो ॾिए उहो तव्हांखे तालीम थो ॾिए। मां इहो चाहींदुमि त असांजो सिंध जो जेको माण्हू हुजे, सिंध जो ॿारु, सिंध जो नौजवान, उहो वेरी वेल वर्स्ड हुजे पंहिंजे कल्चर जे सुठाइनि खां, लेकिन उनजी नज़र हुअणु खपे मुस्तक़बिल जे लाइ। उहो IT जे शोबे जो माहिर थिए, उहो मेडिकल जे शोबे जो माहिर थिए, बेस्ट ऑफ द बेस्ट एजुकेशन, ऐं उहा एजुकेशन हर माण्हूअ जे लाइ अवेलेबल हुजे, चाहे उहो ग़रीब जो ॿारु हुजे चाहे उहो अमीर। सर सॉरी, मां हिते तव्हांजी ॻाल्हि खे थोरो कटींदसि। असां पंहिंजे गवर्नमेंट स्कूल्स खे एतिरो मतिलबु वैल्यू छो न ॾींदा आहियूं, ऐं हर कंहिंजो इहो ई हूंदो आहे त भई असां प्राइवेट स्कूल्स में ई पढ़ायूं पंहिंजा ॿार, गवर्नमेंट स्कूल्स न, असां मतिलबु सुठी एजुकेशन कोन्हे। हालांकि असांजा वॾा, जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई त तव्हां सभु उतां पढ़ियल आहियो, गवर्नमेंट स्कूल्स सुठो पढ़ाईंदा आहिनि, उते बि टीचर्स सुठा आहिनि, केॾा वॾा वॾा फिलोसफर्स थी विया, एजुकेशनिस्ट थी विया, मतिलबु हर कोई उतां पढ़ी निकितो आहे। त
अॼु जी जेका जनरेशन आहे उहा छो नथी प्रिफर करे गवर्नमेंट स्कूल्स खे? राणी असल जेके हालात आहिनि न उहे चेंज थी चुका आहिनि। हिकु वक़्तु हूंदो हो जो जॾहिं असां वटि सुठियूं ट्रेडिशन्स हुयूं। हिंदू जॾहिं असां वटि स्कूलनि में टीचर हूंदा हुया, कमिटेड टीचर हूंदा हुआ, यानी हुननि जो इहो हूंदो त ॿारनि खे पढ़ाइणो। उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता डिक्लाइन शुरू थी, लेकिन सरकारी स्कूल पोइ बि जेको उतां जो उस्ताद हूंदो हो उहो दिलचस्पी वठंदो हो ॿारनि में। गुज़िश्ता 30-35 सालनि खां वठी उहो जेको असांजो इंस्टीट्यूशन आहे उहो ॾाढो डैमेज थियो आहे। हाणे तव्हांखे चंद स्कूल मिलंदा जिते वाकई अॼु बि सरकारी स्कूलनि में कमिटेड उस्ताद आहिनि जेके पढ़ाइनि था पिया। घणे भाङे जेको स्कूल आहे, अगरि मां कोस्टल डेवलपमेंट सिंध कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी जो डायरेक्टर जनरल हुअमि, त कराची, ठट्टो ऐं बदीन इहो कोस्टल रीजन आहे। कराची खां परे त कोन्हे, ठट्टो ऐं बदीन। मां त उते जे स्कूलनि जी हालत ॾिसी ख़ुदा जी कसम मूंखे त अखियुनि में पाणी अची वियो। याने उते जानवर ॿधा पिया आहिनि, उते पाणी पीअण जो कोन्हे, बाथरूम कोन्हे, नियाणियूं उते माण्हू। हाणे इहो जेको सरकारी स्कूल आहे, इते जेको ग़रीब माण्हू पंहिंजे ॿार खे दाख़िल कंदो उहो छा पढ़ंदो? अॼु छो नथा माण्हू सरकारी स्कूलनि में पंहिंजनि ॿारनि खे मोकिलिनि, जो चवनि था त जेको हूअं हिननि खे असां पंहिंजो कमु सेखारियूं, अगरि वाढो आहे त वाढिको कमु सिखी पवे, उहे बि हिन जो वक़्तु हलियो वेंदो 4-5 साल 10 साल इन तालीम में, ऐं उन तालीम जो को फ़ाइदो हिनखे न मिलंदो। हिनखे सर्टिफिकेट त थी सघे थो मिली वञे, कॉपी करे मिली वञे, उन जे करे उहो सरकारी स्कूल घटि थियो। माण्हुनि इहो सम्झो त भई सरकारी उस्ताद जेको आहे स्कूल जो, हुनखे पैसा नथा मिलनि, छो त ग़रीब हूंदा हुआ उस्ताद, पघारूं ॾाढियूं घटि हुयूं। हाणे उहे सरकार वधाए छॾियूं। हाणे मां सिंध मदरसे में जॾहिं हिते प्रिंसिपल रहियमि, उन खां पोइ वाइस चांसलर, असां वटि हाणे उस्तादनि जी 80-80 हज़ार, लख, 1,20,000 बि पघार आहे। होॾे तव्हां खणी ॾिसो, जेकॾहिं सरकारी स्कूलनि जी थो मां ॻाल्हि कयां त उनजी इहा पघारूं हलनि थियूं। प्राइवेट स्कूलनि में अगरि ख़ैरपुर जे मां प्राइवेट स्कूलनि जी उन ॾींहुं मूं वटि आयो हिकु प्राइवेट स्कूल एसोसिएशन जो साथी, त 10,000 ते 8,000 ते उते टीचर्स खे महाना हायर कयो थो वञे। अच्छा, 20,000 कराचीअ में तव्हांखे टीचर्स मिलंदा 20,000 में। हाणे माना 20,000 वारो टीचर उहो कमु करे थो प्राइवेट स्कूल में, जंहिंखे ₹1,00,000 थो मिले सरकारी स्कूल वारो, उहो कमु नथो पियो करे। हाणे हिते छो त 2 शयूं थियूं। हिकु त जेको मथे एडमिनिस्ट्रेशन आहे उहा टोटली इररिलेवेंट आहे हिन सॼे किसे सां। उन्हनि जा ॿार ॿियनि स्कूलनि में था पढ़नि, हुननि जो को तालुक़ु कोन्हे। ॿिए पासे ॾे जेको असांजो उते उस्ताद आहे, उन्हीअ खे इन्हीअ तरीक़े ॾे इन्हीअ पासे ॾे राग़िब करण जी ज़रूरत आहे। उनजे अंदर में इहो अहसासु पैदा करण जी ज़रूरत आहे कि हे ग़रीब माण्हुनि जे टैक्सिस मूं तोखे पघार मिले थी, त तूं उन कमिटमेंट सां कमु कर, जीअं तोखां अॻु में वारो उस्ताद जेको हिंदू हो या बाद में मुस्लमान थिया उहे कंदा हुआ। सो इन्हीअ जे करे सरकारी स्कूल जी तालीम जो मयार किरी पियो आहे। असां जॾहिं पढ़ियासीं तंहिं महिल अञा सरकारी स्कूल बीठो हो पंहिंजनि पेरनि ते। हाणे आहिनि कुझु आहिनि, लेकिन जेका अक्सरियत तव्हां स्कूलनि जी खणी ॾिसो उते उहा बिल्कुलु डिस्ट्रॉयड आहे। ॾाढो अफ़सोस थींदो आहे। जी जी सर। मां प्रोग्राम अॻु में असां डॉक्टर साहिब सां अॻूणी रियासत ख़ैरपुर जे तालीमी निज़ाम बारे में ॻाल्हायो पियो। त ख़ैरपुर हिकिड़ी नंढी रियासत, असां 1955 में रियासत ख़ैरपुर पाकिस्तान में मर्ज थी आहे। हिकिड़ी नंढड़ी रियासत हुई जंहिंजो 16 अलाए 15 लख सालियानी सिर्फ़ु रेवेन्यू हुई। असां वटि हेल्थ ऐं एडुकेशन फ्री। मुमताज़ कॉलेज, नाज़ हाई स्कूल अलॉन्ग विथ बोर्डिंग हाउस, फैज़ हाई स्कूल अलॉन्ग विथ बोर्डिंग हाउस, मुराद हाई स्कूल अलॉन्ग विथ बोर्डिंग हाउस, नंढा नंढा स्कूल बोर्डिंग हाउस, चरीवीरोह में बोर्डिंग हाउस आहिनि। माना सरकार स्कूल में बोर्डिंग हाउस बि कंदी, पर ॿारहाड़ी जा ॿार पढ़णु अचनि था। ठीकु आहे। हाणे स्टेट पंहिंजो पाण खे पंहिंजे एडुकेशन ऐं हेल्थ लाइ केतिरो रिस्पॉन्सिबल सम्झे थी, इहो वरी मैनेजमेंट ते हुयो। त जेके उते वज़ीर या मिनिस्टर वेठा हुआ न, साईं जन वाइस चांसलर रहिया आहिनि सिंध मदरसा यूनिवर्सिटी जा। सिंध मदरसे में जेके मेजॉरिटी ऑफ द बिल्डिंग्स आहिनि रियासत ख़ैरपुर जे फाइनेंस थियल आहिनि। ख़ैरपुर हाउस, टालपुर हाउस, सरदार हाउस, इहे 3 हॉस्टल आहे जिते टालपुरनि जा ॿार, रियासत जा ॿार ऐं ॿिया ग़रीबनि जा ॿार जेके एडमिट थींदा ख़ैरपुर रियासत जा, टालपुरनि जी फैमिली जा। प्रिंसिपल जो बंगलो ख़ैरपुर रियासत जे पैसनि सां ठहियलु। अच्छा, सिंध मदरसे जी बिल्डिंग में उन ज़माने में 10,000 रुपया कंट्रीब्यूट कयो आहे स्टेट ख़ैरपुर, जेके सम्झूं था त 10 करोड़ जे बराबरि आहे। ठीकु आहे, 1800 जे ज़माने में। अच्छा, प्रिंसिपल जी पघार रियासत ख़ैरपुर जी ट्रेज़री में वेंदी आहे, जॾहिं त सिंध मदरसो कराची में आहे।
हाणे इहो हिकिड़ो नेशनल काज़ आहे न जेको ॾिसो भई खैरपुर रियासत आहे, कराची खैरपुर रियासत में त न आहे, पर छाकाणि त खैरपुर जा ॿार पढ़नि था हुते, ऐं इन पस मंज़र में हिकिड़ो एम्बिशन हो भई इन एडुकेशन में हर माण्हू, असांजे ॻोठ जो वॾे में वॾो आला दर्जे जो हिकिड़ो फिज़िशियन थी गुज़रियो आहे डॉक्टर कादरुश मेमून साहब, उहो नाज़ा स्कूल जे हॉस्टल में रहंदो हो। उन ॻाल्हि ॿुधाई त मुंहिंजो हॉस्टल सुपीरियर असांजो साईं आगा ताज मोहम्मद साहब जेको सिंध यूनिवर्सिटी जो पहिरियों रजिस्ट्रार हो, उहो असांजो वार्डन हो। उहो आयो मूंखे चई हीअ सोटी ॾिसंदोसीं, मां कहिड़ो ॾोह कयो, चई तोखे टॉप 10 में पास थियणो आहे मैट्रिक में, अलीगढ़ यूनिवर्सिटी में, बोर्ड तॾहिं हे हूंदा यूनिवर्सिटी जा इम्तिहान। पोइ चई मां चयोमांसि जेकॾहिं मां टॉप 10 में असां पास थी वञूं, पोइ हिकिड़ी असांजी गुज़ारिश अथव असांखे नाज़ा स्कूल में मास्तर करिणो अथव। दिस वॉज द एम्बिशन ऑफ अ यंग मैन की भई मूंखे नाज़ा स्कूल में टीचर थियणो आहे। हाणे जेको डॉक्टर इंजीनियर नथो थी सघे कंहिं कम में न, उनखे तव्हां भली कोटा ते भर्ती करे मास्तर करे छॾियो, गुज़िरियल 25 साल असांजा ईअं ज़ाया करे छॾियो। दर्जो उन तबाही असांखे घणी फॉर ग्रांटेड वरितो आहे न, अभी सेकेंडरी बि न, मतिलबु असां पंहिंजनि प्रियोरिटीज़ में ई न रखी आहे न तालीम जो। हाणे यूनिवर्सिटियुनि जी छा हाल लॻो पियो आहे अॼु तव्हांजूं यूनिवर्सिटियूं। हिकु वक़्तु हो की जॾहिं अञा पाकिस्तान मुतहदा पाकिस्तान हो, बांग्लादेश न ठहियो, त ढाका पहिरें नंबर ते हूंदी हुई ऐं ॿिए नंबर ते सिंध यूनिवर्सिटी जामशोरो सॼे पाकिस्तान में। हाणे उहे असांजी इहा ट्रेडिशन आहे, इहो असांजी रिवायतूं आहिनि न। हाणे उन्हनि रिवायतुनि खे असां छॾे केतिरो पुठियां अची विया आहियूं। मोहन जो दड़ो जी असां हमेशह कंदा आहियूं न, त भई मोहन जो दड़ो जी तव्हां तहज़ीब खणी ॾिसो त उन में तव्हांखे महसूसु थींदो की उन ज़माने जे लिहाज़ खां उते तालीम केॾे मंज़िल ते हुई, जेका ज़बान उतां खां अॼु ॾींहुं असां पढ़ी त न सघिया आहियूं, लेकिन उहा एॾी एक्सटेंसिव ज़बान आहे त उहा ज़बान बिना तालीम जे त नथी थी सघे न। हाणे जेको उते तव्हांखे टाउन प्लैनिंग थी पई मिले मोहन जो दड़ो जी, इहा साइंस जी एडवांसमेंट खां सवाइ त न पई थी सघी न। जेको तव्हांखे स्यूरेज लाइनियूं थियूं पियूं मिलनि, जेके उहे शयूं, हाणे इहो कल्चर हो न बेसिकली मोहन जो दड़ो जो, जेको उन्हनि जी ज़िंदगीअ जो वहिंवार हुयो उन ज़माने में, कि हर घर में अलॻि सां बाथरूम हुजे। अॼु बि तव्हांखे दुनिया जे घणनि जॻहुनि ते, साउथ एशिया में त तमामु घटि तव्हांखे वॉशरूम्स टॉयलेट्स न मिलंदा घरनि में, माण्हू ॿाहिरि वेंदा आहिनि। लेकिन मोहन जो दड़ो तव्हांखे ॿुधाए थो त हुन ज़माने में बि असांजो कल्चर एतिरो एडवांस हो। हाणे कल्चर ऐं एजुकेशन इहे ॿई हिक ॿिए सां ॾाढो क्लोज़ली इंटर रिलेटेड आहिनि न। जॾहिं एजुकेशन हूंदी उन सां कल्चर डेवलप थींदो आहे, नयूं रिवायतूं पैदा थींदियूं। सो इन करे असांखे अगरि वापसि छड़ो पंहिंजे ई तहज़ीब खे रेफर कयूं, पंहिंजी तहज़ीब खे असांखे ॿियनि खे छॾे ॾियूं, त असांखे एतिरो तव्हांखे सुठो माहौल मिलंदो। औरत जो मक़ाम छा हुअणु खपे, तालीम में एडवांसमेंट, साइंस एंड टेक्नोलॉजी में, इंडस्ट्री। तव्हांखे ख़बर आहे की इवन जेको चयो थो वञे हिकु त इंडस्ट्री, इहो इंडस खां निकितल हुयो, यानी हितां खां इंडस खां इहा हिकु ट्रेडिशन निकिती की हीअं तयारु कर। जेको कपिड़ो हूंदो हो हिते, जेको सिंध में ठहंदो हो, मिस्र में फिरौन उन्हीअ कपिड़े, हालांकि मिस्र जी ॾाढी सुठी कॉटन आहे, हाणे बि असां इजिप्शियन कॉटन पाईंदा आहियूं शौक़ सां। हिते जी जेका कॉटन हूंदी उनजो उन ज़माने में नालो हूंदो सिंडन, SINDON, सिंडन। उहा सिंडन जेका कॉटन हूंदी हुई, उहे माना वॾो एज़ाज़ जेकॾहिं उहो दुनिया में को माण्हू उनखे हासिलु करे सघे, त मिस्र जा जेके फिरौन आहिनि उन्हनि वटि बि इहो सिंडन पाते। हाणे इहो टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट हुई न, दैट वाज आवर कल्चर। जेके डेड बॉडीज़ ममीज़ आहिनि, ममीज़ बि रैप्ड इन विद दिस सिंडन, मलमल कपिड़ो हुनखे वेड़ियल आहे डेड बॉडीज़ खे। सर अॼु बि असांजे पाकिस्तान जो कॉटन इज़ नंबर 1 ऑन इंटायर वर्ल्ड। मां किथे बि तव्हां वञो, तव्हांखे उहो कॉटन, असांजी कॉटन जी वॾी अहमियत आहे। बिल्कुलु असांजी कॉटन जेका तशवीश असांखे एडुकेशनल जेका असांजो बैकग्राउंड या जेका हालात आहिनि, उन खां मूंखे वरी वधीक तशवीश असांजो जेको सिलेबस पढ़ायो थो वञे न, मूंखे वरी वधीक तशवीश उन ते आहे। छाकाणि असां रोबोटिक दुनिया में रहूं था, असां स्पेस टेक्नोलॉजी दुनिया में रहूं था। असांजो सिंध जो ॿार पंहिंजे सिलेबस में टेक्स्ट बुक बोर्ड में बजाए जेको रोबोट या स्पेस टेक्नोलॉजी या का रॉकेट लॉन्चर या रॉकेट टेक्नोलॉजी पढ़े, मोस्ट एडवांस हू पढ़े थो
साबू हार लाथा ॾिने हार पाता माना ये तो मतलब लफ्ज़ सिखाइण जी चइबो सही ॻाल्हि आहे। इहो कहिड़ो सिलेबस आहे भई त उहो त हे क्लिक ते वेठो आहे अबनि ॾाॾनि बि पढ़े त असांजा ॿार बि क्लिक ते वेठो आहे त उहो ग्लोबल वर्ल्ड में वेठो आहे सही भई तुंहिंजे साबू जे हार पाइण सां ॾिने हार पाइण सां दुनिया जो कहिड़ो था लॻे यार कमाल आहे हिन सिलेबस ठाहिण वारनि खे अपडेट सिलेबस ठाहे मूंखे हैरत थी न वई सर मां तव्हांखे ॿुधायां सिंध खे पाण ई पोइते रखियो थो वञे छो जो ही सदियुनि जो ॼाण असांखे ॾिए थी त मतिलबु ही केतिरे अरसे खां केॾे ग्लोबली जेकी आहे सो केॾी ज़बरदस्त रही हूंदी पर हिनखे ॼाणे वाणे हेठि हिन जे करे थो कयो वञे जो असां अगरि उथी पियासीं असां जेके क़ौम आहियूं अगरि जागी पियासीं असांखे सुतल ई रखनि था छो जो हिननि खे तकलीफ़ आहे डपु आहे असां सिंधी अगरि जाॻियो त पोइ अलाह ख़ैर करे मां अर्ज़ु कयां तव्हांखे न मां 1876 जो हिकिड़ो सिंधी क़ाइदो से मूंखे मिलियो मां आई एम फ्रॉम आर्कियोलॉजी डिपार्टमेंट उन में मूंखे हैरत थी सर असां त हेॾो बस्तो था ॿार खे खणायूं न पुठी साड़े था विझूं किताब जे सबक़ु पहिरियों शुरू थो थिए उन मां हैरत थी त उन सबक़ु पहिरें में उहो लिखे थो त मां गुज़िरियल साल 3 दर्जे में हुउमि हाणे मां इम्तिहान में पास थियुमि पहिरियों नंबर खयुमि त बाबे मूंखे कराची घुमाई मां कराची वियुमि उते मूंखे बाबा राणी बाग घुमायो जिते हिकु वाॻूअ जो ढांचो रखियो ऐं मूंखे ॿुधायूं त हीउ मीर अली मुराद ख़ान हाणे हिकिड़े सबक़ में तारीख़ जाग्राफी अचे थी पई सॼी इहो हिकिड़ो सबक़ु पहिरियों उन में हिस्ट्री आहे अली मुराद ख़ान टालपुर आहे कराची आहे ज़ू आहे ॾिसो इहो सबक़ु जो कॉम्पोज़िशन ॾिसो वरी ॿियो हिकिड़ो 27 सबक़ु मूंखे यादि पियो अचे उन में ठटे जा आॾाणा सबक़ु हो जेकॾहिं उहो सॼो यादि करे छॾे त माना हू ही इज़ अ गुड वीवर पंहिंजी काटेज इंडस्ट्री खोले छॾे धागे जे सुट जे वटण खां वठी कपिड़े जे बुनाईअ ताईं हुन में सबक़ में सभु कुझु हीअं धागो थियो हीअं रील वटियोसीं मतिलबु हीअं कपिड़ो ठटे जा आॾाणा मां बि चवां कमाल जो सबक़ु आहे भई उनखे कंहिं भली टेक्निकल कॉलेज में न पढ़ायो सबक़ु रुॻो यादि करायो त कमु थी वेंदो तव्हां अॼु जेका ॻाल्हि कई न मां तव्हांखे इहो ज़रूरु चवंदुमि की असल में पंहिंजा दुश्मन असां पाण आहियूं ॿाहिरियनि माण्हुनि जो ॾोह नाहे हाणे असांजा पंहिंजा माण्हू आहिनि न भई इहे एजुकेशन में जेके पढ़ाइण वारा हुजनि मां उते जॾहिं मेहरान यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो हुयुमि त उते इहा ॻाल्हि थींदी त भई असांखे ॿाहिरियां माण्हू पुठियों था रखणु चाहिनि मां हिते चवंदो मां चयो हिते वाइस चांसलर सिंधी एडमिनिस्ट्रेशन सिंधी स्टूडेंट सिंधी टीचर सिंधी हाणे मेहरान यूनिवर्सिटी खे कंहिं रोकियो आहे त उहा ऑक्सफर्ड ऐं कैम्ब्रिज न ठहे यानी असांजो जेको पंहिंजो थी वियो आहे डिस्टॉर्शन मां इहो सम्झंदो आहियां त जेको असांजो कल्चर ऐं करेक्टर आहे उहो इन गुज़िरियल सदियुनि में डिस्टॉर्ट थियो आहे उन में डिफॉर्मेशन अची वई आहे जेके असांखे पाण शयूं करणु खपनि हाणे असांजी पहचान छा आहे कारोकारी आहे न यानी इहो हिकिड़ी सिंध जे लिहाज़ खां मां जीअं अव्हांखे अर्ज़ु कयो त असांजो कल्चर छा थो ॿुधाए की औरत खे यानी तव्हां सुहिणी मेहार जो अगरि किसो था पिया खणो यानी कल्चर खे थो रिप्रेज़ेंट करे न उनखे हाणे उनखे सुहिणीअ खे कंहिं बि कारो करे त न मारियो न यानी मेहार सां मिलण थी वञे हुनखे एतिरी आज़ादी आहे शख़्सी आज़ादी आहे जेकॾहिं मूमल आहे त उहे पंहिंजे मुड़ुस जो बि इंतिखाब पाण थी करे माण्हू कॉम्पीट था पिया कनि हाणे इहे या उमर मारूई जो जीअं मूं अव्हांखे ज़िक्र कयो त भई मारूई आहे त मारूईअ खे आज़ादी आहे न अगरि उमर जहिड़ो जंहिंखे असां चऊं था त ॾाढो ज़ालिम हो खणी वियो अगवा करे खणी वियो लेकिन हथु नथो लॻाए हुनजी रज़ामंदी खां सवाइ ऐं अल्टीमेटली उहा वापसि थी पई अचे या हाणे इहो असांजो करेक्टर हो इहो असांजो कल्चर हो असांजे तालीमी निज़ाम में अॼु असांजो जेको करेक्टर ऐं कल्चर आहे उहो ईअं डिस्टॉर्ट थियो आहे त अॼु असांजी पहचान मां हाणे इंग्लैंड में अमेरिका में जिते बि वेंदो आहियां त उते अक्सर इहो ई चवंदा आहिनि ऑनर किलिंग मां चवंदो आहियां इहो डिसऑनर किलिंग आहे यानी इहो असांजी इज़त त नाहे न इनखे असां कीअं था ऑनर सॾे सघूं त इहो असांजी इहो कल्चर असां वटि नाहे इहो ॿियनि इलाइक़नि खां आयो त हाणे उनखे दुरुस्त कीअं कजे हाणे ॿार अगरि मां पाण पढ़ायां मां जॾहिं हिते प्रिंसिपल सेंट मदर्स में थी आयुमि त हिते स्कूल हूंदो हुयो न असांजो हाणे बि उहो आहे शुरूआति मां स्कूल जो ई प्रिंसिपल थी आयुमि मां उते हिकु छड़ी पंहिंजे वाइस प्रिंसिपल्स खे ज़िमेदारी ॾिनी कि जॾहिं छोकिरो या छोकिरी मैट्रिक पास करे त उनखे शाह लतीफ़ जो कलाम पढ़णु ऐं सम्झणु अचे सॼो उनखे रिसालो भली न हुजे लेकिन उनखे उहो कलाम जेको ज़रूरी आहे 6 सूरमियूं 7 सूरमियूं उन्हनि जी जेका बुनियादु उहो हुनखे उहो पढ़ी सघे
उनखे सम्झी सघे। बेसिक एजुकेशन या हुजे हाणे उन में मूंखे इहो हूंदो त उनखे जेको तासुर मिलंदो, जेको हू इनग्रेन कंदो, उहो इहो कंदो जेको असांजो हक़ीक़ी कल्चर आहे। त इहे अॼु बि तालीम जे ज़रिए असां पंहिंजे कल्चर में इम्प्रूवमेंट आणे था पिया सघूं। असांजा जेके शाह जहिड़ा जेका असांजा अज़ीम मुफ़क़िर ऐं दानिश्वर आहिनि, उन्हनि पंहिंजे हीरोइन्स मतिलबु हीरोज़ उनजा हीरोइन्स आहिनि, मतिलबु औरत खे तो ठीकु आहे, पर उन सां गॾु उन्हनि जे थ्रू जेको मैसेज ॾिए थो न, ससी इज़ अ साइन ऑफ स्ट्रगल, कंटिन्यूअस स्ट्रगल। त जबल जाॻे थी पंहिंजे डेस्टिनेशन ते पहुचण लाइ हिकिड़ो एम ऑफ लाइफ आहे, ठीकु आहे। वरी अचूं था जेकॾहिं सुहिणीअ ते क्लाइमेक्स ते बीठो आहे शाह लतीफ़, भई जुरत, भई दहशत, दम दरिया, सभु कुझु हे हो, पर ही शी इज़ वेरी मच करेजियस, नो फियर। अच्छा, वरी जेकॾहिं अचूं था असां मारवी, त भई मारवी खे था पढ़ो, उन में तव्हांजो सॼो सारो तव्हांजो पूरो थर जो पूरो कल्चर आहे, साग आहे, पली आहे, साऊं आहे, ऐं उते जेके तव्हां वरी जेकॾहिं सारंग था पढ़ूं त तव्हांजी सॼी क्लाइमेटिक जेका फैक्टर्स आहिनि सभु सारंग में अचनि था। शाह जो सॼो शाह जी 63 साल 65 साल साईं 1165 में शाह जी 40 साल शाह सफ़र में रहियो आहे, हिंगलाज में, थर में, बर में, उतर में, ॾखण में, ऐं उन पंहिंजो मुशाहिदे खे सॼो सारो पंहिंजी शाइरी में समायो आहे। हिकु हिकु शइ तव्हां मुशाहिदो अगरि मां चवां थी त हो लूणक जेकी हिकिड़ी हिन ते लेक आहे, उनजे ॿाहिरां हिकिड़ो गाहु फुटल आहे, उनजो ज़ाइको छा आहे, शाह साईं इहो थो ॿुधाए। इहा हैरत इहा थींदी आहे त उन जॻह ते उन गाह जो ज़ाइको छा साईं, माना हिकु हिकु डिटेल में शयूं जेके आहिनि उहो मूंखे त हैरत में विझंदियूं आहिनि, छो जो इट्स अ वंडर फॉर मी, छा उहो शख़्स हुयो ऐं छा छा उन एक्सप्लोर कयो ऐं छा छा लिखियो। तव्हांजे अजरक खां वठी, तव्हांजे मेहुनि खां वठी, तव्हांजे झंगलनि खां वठी, तव्हांजे काठियूं कहिड़े क़िस्म जूं काठियूं कहिड़ा, मूंखे त लॻंदो आहे त उन छा थो सामुंडी खे ॾिसो त शाह समुंड जे किनारे ते बीठो आहे, ॿेड़ा वञनि था पिया, कीअं वण जो वापार कंदा, छा उन अहमियत ॾिनी आहे इन म्यूज़िक। हीअं छा था ॿुधायो? मां तव्हांखे म्यूज़िक में ज़बरदस्त सिंध ते हिकिड़ो ट्रिब्यूट आहे, ऐं असांजे अमड़ेन मायरनि ऐं असांजे जेको कल्चर आहे उनखे उजागर कयो वियो आहे। मां हिनखे अनप्लग करणु चाहींदसि। कॾहिं गाढ़ो घोट, कॾहिं गाढ़ो घोट, कॾहिं मड़ मकाम में संदो वारिय कोट, अॾे अॾबो केतिरो तुंहिंजे माण्हुनि खे सीने में सांढियो वतां, तुंहिंजे माण्हुनि खे अला अला तुंहिंजे माण्हुनि खे सीने में सांढियो वतां, तुंहिंजे लाड़नि लयनि खे बि चंदन चवां, तुंहिंजे लाड़नि लयनि खे बि चंदन चवां, शाल तुंहिंजे कुख मां पियो हर हर जमा, शाल तुंहिंजे कुख मां पियो हर हर जमा, खीर तुंहिंजो पिया वीर तुंहिंजो थियां, वेर तुंहिंजो वठां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, हो सिंध मुंहिंजी अमां, सूरत तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां।
वरी वरंदा वाव वरी वसंदा मींह। हिन दफ़े त मींहुं असांखे तकलीफ़ ॾिनी आहे, पर इहे ई मींहुं असांजे लाइ ख़ुशहाली बि आहे। वरी वसंदा वाव वरी वरंदा वाव वरी वसंदा मींह। विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरो। हिन कंधीअ ते कुॾियो जो अभम ॿारु आ। हिन कंधीअ ते अला हिन कंधीअ ते कुॾियो जो अभम ॿारु आ। कंहिं त जी जल जो जानी अखियुनि ठार आ। कंहिं त जी जल जो जानी अखियुनि ठार आ। हू जो बालक सुभाणे जो मेमार आ। हू जो बालक सुभाणे जो मेमार आ। हुन जी ॿोलीअ लिय त सदके वञा मां त सदके वञा। छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। हो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां। छा चई छा चवां छा चवी छा चवां। औरत जो मक़ाम सिंध में छा आहे ऐं छा उहा महिनत कंदी आहे, उन शेर में ज़ाहिर आहे। हुअ जो बेबस बुखनि ते पढ़े मंड थी। हुअ जो बेबस बुखनि ते पढ़े मंड थी। अॼु बि जो टे असुर जो उथी जंड थी। अॼु बि जो टे असुर जो उथी जंड थी। जा गरम खीर में पई गॾे खंड थी। जा गरम खीर में पई गॾे खंड थी। तंहिं सुहागण खे मां कीअं न सजदो करियां कीअं न सजदो करियां। छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। हो सिंध मुंहिंजी अमां जी जल मुंहिंजी अमां सूरत तुंहिंजे मथां। छा लिखी छा लिखां छा चई छा चवां। छा चई छा चवां छा लिखी छा लिखां। Very nice, very nice. I just love your voice. Seriously, seriously. जॾहिं God तव्हांजे bless you, God bless इन you. आवाज़ में जॾहिं तव्हांजो जज़्बो इहो सिंधियत जो जज़्बो आहे, मूंखे फ़ख़्रु थींदो आहे त जॾहिं मां इन राग जे ज़रिए का शइ पंहिंजी सिंध जी कंहिं माण्हुनि खे ॿुधाइणु चाहींदी आहियां, भली उन्हनि जी लैंग्वेज न हुजे पर हुन में इन्वॉल्व थींदा आहिनि। जीअं साईं जी अखियुनि में ॻुड़ा अची विया त उहो मूंखे फील पियो थिए त हीअ सिंध सां असांजी अटैचमेंट आहे, असांखे प्यार त आहे, असांजो मोहबत पंहिंजे वतन सां। पर हाणे उहा ई ॻाल्हि आहे त पाण खां शुरू कयो हिन जी मरमत, हिन जी जेकी इलाज आहे उहो पाण खां स्टार्ट कयो। बिल्कुलु बिल्कुलु कंदासीं। पर तव्हांजी आवाज़ में सोज़ आहे ऐं जॾहिं सिंध खे तव्हां ॻायो था न त उहो कुदरतन उहा एतिरो असराइतो उहो कलाम थी थो वञे। अलाह तव्हांखे सलामत रखे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हांजो कलाम ॿुधी। जी व्यूअर्स, त ॻाल्हियूं कंटिन्यू कंदासीं। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, जल्दी हाज़िर था थियूं।
हो सिंधी अजरक जे मट कोन भाया, सिंधी अजरक जे ओ सोणे अजरक जे मट कोन भाया, लख लाल मथा मां लुटाया, नज़रूं में लाए कर खणी चप चोर साईं। ठहे ॾाढी सुहारी, ठहे ॾाढी सुहारी तुंहिंजे कुले शहज़ोर साईं। सिंधी बहादुर अड़बंग जोधा शेर साईं। ठहे ॾाढी सुहारी, ठहे ॾाढी सुहारी तुंहिंजे मुंहं ते शहज़ोर साईं। हो तुंहिंजी टोपीअ जे कावन मोहियो, तुंहिंजी टोपीअ जे हो सिंधी टोपीअ जे कावन मोहियो, पट वाह वाह गुलाबी मोहियो, मूंखे वणी वई तुंहिंजे हलण जी चाल साईं। ठहे ॾाढी सुहारी, ठहे ॾाढी सुहारी तुंहिंजे मुंहं ते शहज़ोर साईं। अला सिंधी बहादुर अड़बंग जोधा शेर साईं। ठहे ॾाढी कुहाड़ी, ठहे ॾाढी कुहाड़ी तुंहिंजे कुले शहज़ोर साईं। आया कत्तीअ जा ॾींहं बुठा सावण जा मींह, आया कत्तीअ जा, आया कत्तीअ जा ॾींहं बुठा सावण जा मींह। ढगो हर न हले, ढगो हर न हले, ढगो हर न हले, है ढगो हर न हले। ढगे जो मुल हज़ार ढगो पेर पेरा, ढगो पेर पेरा, ढगो पेर पेरा। मारियो अहिड़ो मुजेरी ढगो कूड़ो ॾेई वियो, मारियो अहिड़ो मुजेरी, मारियो अहिड़ो मुजेरी ढगो कूड़ो ॾेई वियो। ढगो हर न हले, ढगो हर न हले, हले ढगो हर न हले। ओ ढगे जो मुल हज़ार ढगो पेर पेरा, ढगो पेर पेरा, ढगो पेर पेरा। कुछ को दिल को जरा मना, कुर को जरा मना, कुर को कुछ को दिल को जरा मना, कुर को जरा मना, कुर को मिजाजिए लैला मिजाजिए, लैला मिजाजिए, लैला मिजाजिए, लैला लैला हो लैला, लैला हो लैला, लैला हो लैला बेहतर बरा से ना मिजाजिए लैला, मिजाजिए लैला, मिजाजिए लैला। टोपी अजरक पट को सदाई, टोपी अजरक पट को सदाई। भलो मिया टोपी अजरक पट को सदाई। आहे सिंधिन जी सुञाण वो यार, सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरो लखन में सुहिणा माण्हू। कात मुंहिंजे कंध ते आऊं कयो पई अचां, कात
हथ मुंहिंजे कंध ते आऊं नचंदी अचां ओ जिए सिंध आऊं चवंदी अचां ओ जिए जीजल आऊं चवंदी अचां ओ लौंग फोटा लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां राणल मुंहिंजो अॻ में आऊं नचंदी अचां ओ सुणल मुंहिंजो अॻ में आऊं नचंदी अचां बबले सिरे शिमा बिमाले वशमल्ले झलके सिरे बिमाले मा शंख माया बिमाले मनदर बाया बिमाले मा शंख माया बिमाले मनदर बाया झलके सिरे शिमा बिमाले वशमल्ले झलके सिरे शिमा बिमाले वशमल्ले लाडे 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 सिंध तासीरे शिमा बिमाले वशमल्ले टोपियता सिरे शिमा बिमाले वशमल्ले बिमाले मा शंख बाया बिमाले मा नदर बाया बिमाले मा शंख बाया बिमाले मा नदर बाया झलके सिरे शिमा बिमाले वशमल्ले झलके सिरे शिमा बिमाले वशमल्ले लाडे 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 लतीफ़ मुझो सुहिणो लतीफ़ जिए लतीफ़ मुझो प्यारो लतीफ़ अला सिंध जो लतीफ़ मुझो जिए लतीफ़ तुंहिंजो लतीफ़ आहे मुंहिंजो लतीफ़ बोलो जिए लतीफ़ मुझो प्यारो लतीफ़ सुहिणो लतीफ़ सॼे जग जो लतीफ़ पांदी जिए हो जिए लाड़ उतर खाया पांदी कुछ थी हर का दिलड़ी मांदी जिए लतीफ़ मुझो सुहिणो लतीफ़ सच जो लतीफ़ मुझो जिए लतीफ़ हक जो लतीफ़ सजी दुनिया जो लतीफ़ बोलो जिए लतीफ़ मुझो प्यारो लतीफ़ मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले सोत चाचन जे कुले सोत मामन जे कुले ओ राणा राणा मोर भले थोटले गुजर जो मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले वाह 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 जबरदस्त ऐं सभु हिन में असांजा सहरा गीत सभु हिन में अची विया ऐं वाकई सिंधी
जेका सकाफ़त आहे असांजी जेका उन में बग़ैर म्यूज़िक जे असां रही बि कोन था सघूं पिया। राग ऐं समा चवंदा आहिनि आशिक़नि जो हिकिड़ो मेड़ाको हूंदो आहे ऐं राग असांजे सिंध जो हिकिड़ो ख़ासि जुज़ बि आहे। राग असांजो ईअं चओ त मोती फोतीअ ते बि राग ॻायो वेंदो आहे। सूफ़ीज़म हिन में घणी अयां आहे ऐं शाइरी जेके बुज़ुर्गनि कई। मां त ईअं चवंदी आहियां त राग नाहे त पोइ हीअ दुनिया मुंहिंजे ख़्याल में ख़ाली आहे, म्यूज़िक नाहे। परिंदा ॻाल्हाइनि था उहो म्यूज़िक आहे। तव्हांजी मस्जिदुनि में आज़ान थिए थी, तव्हांजी क़ुर शरीफ़ जी तिलावत थिए थी, इहो सॼो जेको आहे सो सोज़ आहे, म्यूज़िक आहे। या म्यूज़िक न बि चवां त हिकिड़ी आहे, हिकिड़ो हले त थो, मतिलबु हिकिड़ी रिदमेटिक का शइ आहे जेकी हिन दुनिया खे हलाए थी। इहे पूरी दुनिया यूनिवर्स में हिकिड़ी रिदम में हले वेठी। इहा रिदम थोरी आउट थिए त असां माना सफ़े हस्ती कमिटी। सो सिंध खे हमेशह राग ऐं पाट इहो बुनियादी सुर हुयो। असांजी मां तव्हांखे ज़रूरु तव्हां बि सेकेंड कंदो मूंखे की असांजे मोहनजो दड़ो जे उञाणनि मां बि असांखे पखावज मिले थो, बोणींडो मिले थो, डांसिंग गर्ल मिले थी, संबारा। सो इहे जेके आहिनि सो इहे जुज़ो त रहिया आहिनि, इनखे असां इनकार करे नथा सघूं। त असांजो म्यूज़िक खां सवाइ असांजी सिंध मुंहिंजे ख़्याल में एॾी वॾी सिविलाइज़ेशन जेका आहे इहा कॾहिं बि फ्लरिश न करे सघे हा जेकॾहिं उते फ़नूनी लतीफ़ा न हुजे, एस्थेटिक सेंस न हुजे हा, फ़न ऐं फ़नकार न हुजे हा, त इहा सॼी जेका तव्हां कॉम्प्लेक्स सोसाइटी ॾिठी आहे इहा डेवलप न करे सघे हा। मौसीक़ी, आबशारनि में मौसीक़ी, हवाउनि जे सरसराहट में मौसीक़ी, कोयल जी ॿोलीअ में मौसीक़ी, परिंदनि जे चहचहाट में मौसीक़ी, इहो सभु कुदरती उञाण आहिनि। ऐं इहे उञाण जेके आहिनि सिंधी माण्हूअ जे रग रग में मौसीक़ी आहे। हिन कंहिं साज़ ते हथु लॻो सिंधीअ जो को न को उज़वो चवणु शुरू कनि। सही ॻाल्हि था कयो। असां वटि ब्लड में ट्रेवल थी करे इहा जेका असां वटि हिकिड़ी एस्थेटिक सेंस आहे। वरी जेकॾहिं अचूं था असांजा पंहिंजा क्लासिकल शाइर आहिनि, शाह साईं जो रिसालो सुर अहमद कल्याण सां शुरू थो थिए। शाम जो राग आहे पर अवल अलाह अलीम आला में धणी पहिरियों बैत जेको आहे उहो सुर खोलींदो त अहमद कल्याण। उन खां पोइ शाह जा सुहिणी सुर आहे, ससी सुर आहे, कोयारी सुर आहे, इहे सभु जेके आहिनि माना असांजा जेके क्लासिकल शाइर आहे छो हूअं बि त शाह साईं दंबूर जो मौजूदु आहे न। हीउ साज़ जेको आहे अॻु में इहो ईरानी साज़ आहे पर हिन में 4 तंदूं भिटाई, हिन में 5 तंद विझी हिनखे दंबूर जेको आहे इहो हुनजो पंहिंजो हिकिड़ो आइडेंटिफिकेशन आहे शाह जे राग जी, इस्तग़राक वारो जेको राग आहे। उन खां पोइ वरी जेकॾहिं असां हुनजी सॼी अचूं था त सचल साईं खे जॾहिं मां पढ़ियो त मालकांस सचल जी शाइरी में आहे कलाम, हाणे प्योरली क्लासिकल राग आहे। रात मालकांस भैरवी त आहे पर मालकोंस बि आहे। त असांजा इहे वॾा फ़नकार इन्हनि जी कंपोज़िशन जेका आहे, ऐं मां त ईअं चवंदो आहियां त मां इहा कोशिशि बि कई वेन आई वॉज़ डायरेक्टर सचल चेयर, मां हिकिड़ी स्कीम ठाही त सचल जो कलाम जहिड़नि जहिड़नि रागनि में आहे ओड़नि ओड़नि रागनि में कंपोज़ कराए ॾिसिजे त सचल साईं जी इहा कंपोज़िशन जेका आहे उहा हुन पाण कीअं कई आहे। जेकॾहिं हुन चयो आहे मालकोंस इहा साॻी शाइरी आहे त मालकोंस में हिनखे बीहारे त ॾिसूं। अव्हांखे ॾिसण में ईंदो त यार सॼण जे फिराक ऐं मारी रुबीना सभ खां पहिरियां ॻायो, अहमद कल्याण जो ॻायल ऐं उहा साॻी शकिल में ॻायल आहे। त असां वटि इहे सभु तव्हां हुनजो सॼो पूरो शिकिल ॾिसी छॾी त यार सॼण फिराक ऐं मारी प्योर क्लासिकल राग आहे ऐं हुनखे कंपोज़ करे ॾेखारियो असांखे। त असांजा क्लासिकल शाइर जेके आहिनि असांखे इन जी पंहिंजी जेका ॼाण आहे न उन्हनि खे बि वरी नसलनि ताईं पहुचाइणु खपे त भई जेकॾहिं सचल हीअ फलाणी काफ़ी मालकोंस में चई आहे त हुनजो कहिड़ो तासुर कहिड़ो थो बीहे, जेकॾहिं हुन जी शकिल कहिड़ी थी बीहे, ॻाइजे त कीअं बीहंदी। इहो बि त उन में हिकिड़ो दुआइया अल्फाज़ आहिनि जीअं हाणे शाह साईं अगरि अहमद कल्याण खां त शुरू कयूं, थींदो तन तबीब, थींदो तन तबीब, थींदो दारू मुंहिंजे दर्द जो, मतिलबु अलाह साईं खां हिकिड़ी तव्हांजी आस बि हणे थो, उन खां दुआ बि घुरे थो ऐं हिकिड़ी पंहिंजी तकलीफ़ बि ॿुधाए थो, पर उहो राग जी शकिल में हिकिड़ी माना तव्हांखे उहो अंदरां लॻे थी। अगरि तव्हां कोई बि राग खणो था साईं त हुनजो हिकिड़ो पंहिंजो मिज़ाज आहे, पंहिंजी हिकिड़ो लगावट आहे, हुनजो पंहिंजो हिकिड़ो सहर तारी थिए थो। तव्हां जॾहिं बि राग सोरठ खे ॿुधंदो तव्हांखे ख़ुशी ऐं गमी ॿिन्हिनि जी तकलीफ़ ईंदी, ख़ुशी बि ईंदी, साॻे टाइम ते तव्हां अगरि तकलीफ़ में हो त तव्हांखे उहो उन में सुरूर ॾींदो, ख़ुशी आहे त उन में तव्हांखे ख़ुशी थो ॾिए। राणे जा आलाप ओ राणा राणा राणा, राणे जो आलाप तव्हां ॿुधो रुगो दर्द आहे, दर्द आहे, पुकार आहे, पुकार। ऐं असां त ईअं पंहिंजे ज़माने में ईअं ॾिठो आहे त राणे जूं रिहाणियूं कयूं असां 4-5 सिंगर्स विहारे
राणे मां दोहिड़ा, राणे मां आलाप, कमाल जो रिकत आमेज़ मंज़र आहे। राणो इहे त विछोड़े जो राग आहे न सॼो, राणे जो रुसी वञणु, वरी मूमल जो परचाइणु, इहो सॼो जेको मंज़र कशी आहे, इहो राणो सॼो दर्द आहे। ऐं असांखे कोहियारी ते अचो त वरी कश्यप वरी रुगो पहाड़नि में उहो सिर्फ़ु पुकारे पुकारे तकलीफ़। सो तमामु असां त चवंदासीं त असांजी जेका मौसीक़ी, इमाम ग़ज़ाली चयो त जंहिं माण्हू ते मौसीक़ी असरु नथी करे उनजे इंसान हुजण में शक आहे। पर हाणे हिन दफ़े हिननि सिंध हुकूमत वारनि ॾाढो सुठो क़दम खयो आहे की उन्हनि इहो चयो आहे त बाक़ाइदा म्यूज़िक टीचर्स अपॉइंट कया वञनि जेके स्कूलनि में पढ़ाइणु शुरू कनि। पर सर मूंखे इहा ॻाल्हि थोरी सॉरी टू से थोड़ी डिस्टर्बिंग लगी। कीअं? वो इन जे करे ठीक आहे म्यूज़िक टीचर्स भली अचनि, हिकिड़ो क्लास हुजणु खपे म्यूज़िक जो बि, पर एजुकेशन ते वधीक ध्यानु ॾियण जी तव्हांखे ज़रूरत आहे। हिकु शइ राणी चवां, एजुकेशन जेका आहे न बुनियादी उन ते वधीक ज़ोर ॾियण जी ज़रूरत आहे, बजाए जो तव्हां म्यूज़िक ते हींअर ज़ोर ॾियो। ॻाल्हि ते थोरो डिस्कस ज़रूरु थिए ताकी ही जेकी अॼुकल्ह ही हॉट टॉपिक बि आहे त उन ते हिकिड़ो नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेकी तव्हांखे सम्झ अची वेंदी त मौसीक़ी बि छो पूरी दुनिया में सर ही इन जो अलॻि सां हिकिड़ो सब्जेक्ट डिपार्टमेंट आहे। डॉक्टर साहब बिल्कुलु बजा फरमाए, तव्हां वारी ॻाल्हि खे इन जे करे बि असां थोरो उन अंदाज़ में सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। फाइन आर्ट जेको आहे न, एस्थेटिक सेंस, भई तव्हां मुसवरी बि त सेखारियो था न। हा, ऐं मुसवरी सेखारियो था न, कॾहिं बि म्यूज़िक असांजे ज़िंदगीअ जो हिसो आहे। ॾिसो न, अगरि हिकु पीरियड थो थिए, हाणे छा थियो आहे, जेका मूंखे जंहिं ॻाल्हि खां तकलीफ़ थी त हितां ई कुझु आवाज़ूं उथणु शुरू थियूं असांजे सिंध मां ई, त भई हिन खे मज़हब जे रंग ॾेई के म्यूज़िक न हुअणु खपे ऐं इहो उस्ताद न खणाए वञनि, न त असां एहतजाज कंदासीं, अहिड़े क़िस्म जूं। हाणे तारीख़ छा थी ॿुधाए की जॾहिं इवन मोहम्मद बिन क़ासिम सिंध जे मथां फ़तेह हासिल कई, हुन ज़माने में बि हुननि असांजी इन ट्रेडिशन्स खे ख़तमु न कयो। यानी पहिरियों दफ़ो जॾहिं इस्लाम थो अचे 711 में, हुन महिल बि हुन असांजी इन तहज़ीबी विरसे खे ऐं सकाफ़त खे हुन डिस्टर्ब न कयो। हाणे उहो उन्हीअ कंहिं बि हवाले सां ॾिसो, सिंध बिना मौसीक़ी जे इहा ईअं जीअं इनकम्पलीट आहे, छो त असांजी जेका पहचान आहे उहा आहे सूफ़ीज़म। असांजो जेको बि, ऐं सूफ़ीज़म राग ते मथां मुश्तमिल आहे, मौसीक़ी ते मुश्तमिल आहे। जेको बि सूफ़ी आहे न, अगरि सूफ़ीज़म मां तव्हां राग कढी छॾियो, चाहे उहो तव्हां टर्की जे मिस्टिसिज़म जी ॻाल्हि तव्हां कयो, चाहे तव्हां ईरान जी कयो, जॾहिं बि मिस्टिसिज़म खां सूफ़ीज़म खां तव्हां राग खे परे कंदो त उहो मिस्टिसिज़म ख़तमु थी वेंदो। त हाणे उन शइ खे अगरि तव्हां हिते सिंध में, असां इहा सदियुनि खां वठी, इहो जीअं अदा बि ॻाल्हि कई, हूअं बि इहो 5000 सालनि खां त मिले थो न, मोहन जो दड़ो जे ज़माने खां वठी की असांजा म्यूज़िक इंस्ट्रूमेंट्स उहे रहिया। हाणे उन्हनि जे लाइ हाणे इंडिया में भला अॼु बि उन पाड़ेसरी मुल्क में तव्हां वञो त उते म्यूज़िक जूं क्लासिस थियनि थियूं न, एजुकेशन में हू असां खां वधीक अॻियां आहिनि, लेकिन म्यूज़िक कॾहिं बि एजुकेशन खे तव्हां जीअं खे अंडरमाइन नथी करे, ऑन द कॉन्ट्ररी तव्हांखे इनहेंस थी करे, जेको तव्हांखे ज़हनी सुकून थी ॾे, उन जे नतीजे में यू बिकम अ बेटर स्टूडेंट। दुनिया में मौसीक़ी सां बीमारियुनि जो इलाज थो थिए, चाहे म्यूज़िक सां इलाज थो थिए, हिकिड़ी थेरापी आहे। अच्छा, ॿियो अर्ज़ु कयां त मौसीक़ी असां पुराणे ज़माने में असां जॾहिं पढ़ियासीं त असां वटि स्काउटिंग बि हुई, असां वटि मिलिट्री ट्रेनिंग बि हुई, म्यूज़िक जा क्लासिस बि हुआ। अॼु बि तव्हां ॾिसो न, म्यूज़िक इन करे तव्हांजा क़ौमी तराना, तव्हां जूं नातूं, तव्हांजा इहे मुक़ाबला, इवन असांजे पाक फ़ौज में तव्हांजी बैंड आहे, सिर्फ़ु हिकिड़ो जज़्बो जाॻाइण लाइ, उहो म्यूज़िक आहे। त मां त चवंदा त सूफ़ियुनि खे तव्हां वठी वञो, यकतारे चपड़ी जो हिकिड़ो वॾो जुलूस कढी तव्हां कंहिं बि जाइ ते वञो, तव्हांखे सची ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि तबलीग जी ज़रूरत ई कोन पवंदी, एॾो फ़िक्र हुनजो ताक़तवर फ़िक्र आहे मौसीक़ी जे थ्रू जेको तव्हां। इवन पाकिस्तान जूं जेके जंगियूं थियूं उन में बि त असांजे गुलूकारनि, इवन मैडम नूरजहान, उनजो हिकु वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे। सो म्यूज़िक कॾहिं बि हर्डल न आहे, मां सम्झां थो हथऊं तव्हांजी जेका ओवरऑल कंट्रीब्यूशन आहे उनजी, उहा इहा आहे की तव्हांखे फुलफिल करण में मदद थी करे। हिकिड़ी नंढी ॻाल्हि ज़रूरु हिन में ऐड कंदसि त तव्हांजे प्राइवेट स्कूलनि में त म्यूज़िक हले पियो, शोभी भाई बि मूंखे सेकेंड कंदो त शोभी भाई आपको भी पता है कि वो पियानो या कुझु न कुझु तव्हांखे उहो सेखारनि था।
असांजे गवर्नमेंट स्कूलनि में छो न पोइ उहे ग़रीब ॿार जेके फ़नून लतीफ़ा खां लिखनि था उहो ॿियनि खे वञी करे फीसूं ऐं जेके असांजा उस्ताद आहिनि जेके असांजे कम जा माण्हू आहिनि उहे असांजा साइड ते वेठा आहिनि छो जो असांजी मौसीक़ी ख़राबु थी वई आहे उनखे इहो जे अगरि म्यूज़िक अचे थो सिंधी सिलेबस में त पोइ इहो थींदो जो तव्हांजा जेके उस्ताद जेके इहो वॾो असांजो ख़ज़ानो आहे जेके सिंधी राग ॼाणनि था जेको असांजा उहिञाण ॼाणनि था उहे अची करे तव्हांजे ॿारनि खे सेखारींदा ऐं प्योरिटी ईंदी पोइ तव्हांखे एक्चुअल शइ जेकी राग जो हिसो आहे उहो वीडियो क्लिप आहे जंहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो प्राइम मिनिस्टर आहे ॿारनि सां बीठो सुहिणी धरती अल्लाह रखे क़दम क़दम आबाद बीठो ॻाए सर प्रोग्राम जो टाइम बि हिते ख़तमु थी वियो आहे ऐं मूंखे इशारा पिया था अचनि ऐं इहा ॻाल्हि अहिड़ी आहे जो कॾहिं न ख़तमु थियण वारी आहे इनशाला ज़िंदगी रही त ॿीहर तव्हांखे इनवाइट कंदासूं ऐं इन्हनि ते अञा बि ॻाल्हाईंदासीं सो वॾी महिरबानी सर तव्हांजी बि अनीना तव्हांजी बि शोभी भाई थैंक यू इंशाल्लाह कल आपसे मुलाकात करेंगे जी व्यूअर्स आई होप त तव्हांखे जो शो पसंदि आयो हूंदो इंशाल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर मिलंदासीं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़